अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे तव्हां ठीकु ठाक ख़ैरियत सां हूंदव। अॼु असां सां गॾु आहे सोराब सुमरो। साईं वॾी महिरबानी, तव्हां शुरू खां वठी गॾु आहियूं तव्हां सां, बिल्कुलु साईं, अॼु बि वरी गॾु आहियूं तव्हां। इहा साईं तव्हांजी मोहबत आहे, तव्हांजी करम नवाज़ी आहे असांजे न मथां। यार, का ॻाल्हि ई न आहे। ज़फ़र भुट्टो त कमाल आहे ऐं तव्हां सां हूअं बि गॾु हूंदा आहियूं। अॼु वरी असांजी ख़ुशनसीबी आहे, तव्हां हथु अची विया आहियो असांखे। तक़रीबन तव्हां कॾहिं बहरेन, कॾहिं क़तर, कॾहिं दुबई, कॾहिं अमेरिका, सो सिंध में अची विया आहियो। तव्हांखे असां भलीकार चऊं था। वॾी महिरबानी। ऐं साईं मां तव्हांखे भलीकार कयां थो। बसि हिक ॿिए खे भलीकार ई कयूं वेठा ईअं, बसि इन में ई पॉडकास्ट पूरी थी वेंदी। न माशाल्लाह साईं, अॼु तव्हांजी महिरबानी त टाइम ॾिनो, पर उन खां गॾोगॾु मुंहिंजो पहिरियों सुवालु सोराब सां इहो आहे त माशाल्लाह तव्हां हेतिरनि सालनि में महिनत कयो था। अॼु तव्हांजो हिकिड़ो प्रोफाइल आहे, ठीकु आहे, सिंधी मीडिया इंडस्ट्री में तव्हांजो नालो आहे। नंढपण में तव्हां कीअं हुयो? नंढे लाइ थोरो इहो ॿुधायो। नंढे हूंदे खां बसि हरकती हुयमि वॾो। अच्छा। हा, शरारती हुयमि ऐं मुख़्तलिफ़ नयूं जेके हरकतूं सोचींदो हुउसि। अदाकारी जो शौक़ु त शुरू खां वठी हुयो। अच्छा। नंढे हूंदे खां ई वठी स्कूल में जॾहिं वियासीं त उते बि माना टीचर्स जी बि पैरोडी करणु शुरू कई, शागिर्दनि खे एंटरटेन करण जे लाइ। सही। सो वरी जेके बेत हूंदा हुआ ॿाराणा, उहे अञा ताईं मूंखे इन जे करे यादि आहिनि जो उहे असां वरी धुन ठाहे उन्हनि जी वरी उहे ॿुधाईंदा हुआसीं हिक ॿिए खे, जीअं गीत धणीअ जा गॾिजी ॻायूं। जोथो थदड़ा मींहं वसाए, बाग़नि में जो अंब पचाए, त इहो असांखे पढ़ाईंदा हुआ टीचर। मां वरी गाने जे स्टाइल में उहे पढ़ंदो हुउमि। कीअं? गीत धणीअ जा गॾिजी ॻायूं, इहो नंढो ॿार ई हूंदो हुउमि, मां उअं ई चवंदो हुउमि। अच्छा। वरी इहा जेको आहे सो हिकिड़ो बैत हुयो ॿाराणो, असांखे तूं साईं सदाईं ख़ुदाया, उहो बि हिकिड़ो पाकिस्तानी गानो आहे, उनजी धुन मूंखे अची वई त मां उनजी वरी कॉपी कई हुयमि। असांखे तूं साईं सदाईं ख़ुदाया, करम सां पाईं पाईं ख़ुदाया, इहो गानो आहे पाकिस्तानी फिल्म जो। त उनजी मां सिंधीअ में फिट थी वियो त मां ईअं बि चवंदो हुउमि, पोइ बेत असांखे ईअं यादि थी वेंदा। सही। थोरा हाणे नंढपण में तव्हांखे एक्टिंग जो शौक़ु हुयो, ठीकु आहे, धुनियूं बि ईअं ठाहियो पिया, शौक़ु माना तव्हांजो आर्ट ॾे लाड़ो हुयो घणो। माना हा, ॻाइण ॾे, एक्टिंग ॾे, मिमिक्री करण ते, मिमिक्री त असांखे हाणे ख़बर पई आहे मिमिक्री आहे, पैरोडी आहे, पर असांखे चवंदा नक़ल कंदा हुआसीं असां, हिन जी नक़ल करे ॾेखार, हुन जी नक़ल करे ॾेखार, दोस्त चवंदा। नंढे हूंदे पाड़े में ई असां रोशन तारा हुन दौर में हलंदो, PTV हिकिड़ो ई चैनल हूंदो, तव्हांखे ख़बर आहे, रोशन तारा ॿारहं प्रोग्राम हलंदो हुयो। सही। उहो असां पाण में वरी पाड़े में सभु ॿार मिली करे रोशन तारा खेॾंदा हुआसीं। अच्छा। बजाए हिनजे जो ॿी रांदियूं खेॾियूंसीं, पर राति जे टाइम वरी या जेको थींदो आहे लिक लिकोटी जंहिंखे चवंदा आहियूं असां, किथे कहिड़े शहर में अंडो एम्प्रेस चवंदा आहिनि, उहे खेॾी हेॾे थकिजी पवंदासीं, पोइ चवंदा हाणे अचो त रोशन तारा खेॾूं। हुन में मां होस्टिंग कंदो हुउमि, ॿारनि खां पुछंदो हुउमि सवाल मुख़्तलिफ़, इहे बेत ॿाराणा सवाल आम, पोइ वरी टाफ़ियूं हूंदियूं हुयूं जेके असां ख़र्ची गॾु करे वठंदा हुआसीं, पर उहे टाफ़ियूं हुनखे इनाम तौरु ॾींदा हुआसीं। माना नंढे हूंदे खां वठी इहो ई शौक़ु रहियो। सही। हिकिड़ो ॿियो मूंखे ज़हन में ॻाल्हि थी अचे, अॼुकल्ह त सोशल मीडिया आम थी वई आहे, घर घर ईअं सम्झो त स्टार पैदा थी वियो आहे। उन टाइम माना तव्हांखे ॾुखियाई त हूंदी त यार तूं आर्टिस्ट न थी? हा साईं, ॾाढी। मुंहिंजो वालिद साहिबु ख़ासि करे चवंदो हुयो त हिन कम में कुझु न रखियो आहे, छो जो ज़ाहिर आहे शुरूआती दौरु हुयो त उन महिल हिकिड़ो चैनल हूंदो हुयो, त उन महिल जेके आर्टिस्ट ईंदा हुया TV ते, ऐं पोइ बाद में वरी जेका उन्हनि सां मुश्किलातूं पेश ईंदियूं, उन्हनि सां बीमार थी पवंदा, जॾहिं उन्हनि जो वरी इरूज हूंदो, पोइ वरी ज़वालु थींदो, त उन्हनि जो सभु साम्हूं हुयूं उहे शयूं न। इन जे करे मूंखे वालिद साहिबु घणो इहो मना कंदो हुयो त बाबा इन फील्ड में न वञु, पंहिंजी पढ़ाईअ ते ध्यानु ॾे ऐं को हुनुरु सिख। पोइ उनखे मूंखे 5 दर्जो पास करे मूंखे लाड़काणे मोकिलियो वियो इन हरकतुनि जे ई करे। अच्छा। तव्हां ॾिसंदो न मूंखे चेहरे ते ॾाढा निशान धक जा लॻल, त इहो हरकती हूंदुमि, कॾहिं किरंदा हुआसीं, कॾहिं लॻड़ उॾाईंदे, कॾहिं किथे कॾहिं ॾिठी ॾकर खेॾंदे, त पोइ हिन हरकतुनि खे ॾिसंदे ई मूंखे लाड़काणे मोकिलियो वियो पंहिंजे भेणीअ वटि बिजलीअ जो कमु सिखण जे लाइ। इलेक्ट्रीशियन बि मां आहियां सुठो। अच्छा। हा, रिमाइंडर जो कारीगर बि आहे, मां कमु सिखण लाइ चवंदा, तालीम बि हले गॾोगॾु ऐं हुनुर बि कोई न कोई सिखो। अॻे दौर में इहो हूंदो हो त कंहिं न कंहिं कम ते बीहारे ईंदा छोकिरनि खे, ॿारनि खे न, पोइ उहो कमु बि सिखियो, पढ़ाई बि गॾोगॾु हलंदी रही। त पोइ घणे क़दुरु मना कंदो त इन स्टेज ड्रामनि में मां जेको आयुमि न, 92-93 में आयुमि, माना तक़रीबन मैट्रिक खां पोइ। सही। फर्स्ट ईयर इंटर जे दौर में ई। सही। कॉलेज में जॾहिं आयासीं त हिकिड़ो ॿियो सुवालु मूंखे। जी। तव्हां हाणे ज़िक्र कयो ॾिटी ॾकर, हा, चिदा खेॾियो भला?
सिधा यार मूंखे खेॾण न ईंदा आहिनि छो जो मुंहिंजी जेका आहे एंट पकी न आहे अच्छा चवंदा आहिनि एंट पकी आहे हिन ते निशानो माना न लॻंदो आहे कीअं हणंदा के अहिड़ा खिलाड़ी हूंदा ईअं रखी करे टड़ ठका कराईंदा ऐं जेको गिद ठहियलु हूंदी उन में वञे चवंदो उहो मूंखे न ईंदी सम्झ में चिदन रांदि न पोइ वंझ वटी खेॾंदा हुआसीं उन में मज़ो ईंदो हुयो घणो ॿियो मूंखे वरी घणो जंहिंमें फिज़िकली शयूं हूंदियूं आहिनि उन में मां थकिजी पवंदो हुउमि घणो हुन में यार मूंखां इहो कमु न कराए क्रिकेट खेॾणु वियासीं हिकु दफ़ो लबे मेराण असांजे घर जे भरिसां ई आहे गैराज रोड ते क्रिकेट खेॾणु वियासीं असांजी टीम हुई ॿी टीम हुई ॿिए पाड़े जी हाणे साईं जेॾी महिल असांजी बैटिंग आई त मां वेठो ई रहियुमि 2 ओपनर विया शुरूअ में ओवर पूरा थी विया अब हेतिरो स्कोर थियो मिसाल के 100-150 स्कोर थी वियो असांखे हाणे असांजी फील्डिंग आहे मां वरी जंहिं पासे ते बीठुमि वञी फील्डिंग कयूं पिया ओॾे बॉल ई न आयो मूं ॾे पोइ ख़बर पई त मैच असां खटी वियासीं मां चयो कीअं खटियासीं मां त खेॾियुमि ई न मां त बीठो रहियुमि हुते या होॾे वेठो हुउमि जेसिताईं बैटिंग बि न आई न मुंहिंजी बॉलिंग आई न मूंखे बॉलिंग न मुंहिंजो बॉल आयो पोइ उन करे क्रिकेट मूंखे सम्झ में ई न आई कॾहिं हाणे बि क्रिकेट हलंदी आहे वर्ल्ड कप वग़ैरह या अहिड़ो कोई एशिया कप या कुझु हलंदो आहे मां फाइनल ॾिसंदो आहियां फाइनल जो बि आख़िरी बॉल ॾिसंदो आहियां त केरु खटियो या न त पोइ हाईलाइट्स ॾिसी वरितासीं या न्यूज़ में ख़बर पइजी वेंदी आहे केरु खटियो केतिरे ओवर्स में केतिरे रन्स तां माना क्रिकेट शुरूआती ॾींहं तव्हांजा सखर ऐं लाड़काणे में गुज़रिया हा बचपन माना नंढपण जेको आहे मुंहिंजो लाड़काणे में गुज़रियो 6 7 8 हुते पढ़ियुमि उनखां पोइ सखर अची वियुसि सखर सही आहे हाणे इहे प्रोग्राम कंदा रहियो माना मीडिया इंडस्ट्री में पहिरियों ब्रेक कॾहिं मिलियो उहो जॾहिं चैनल आयो न KTN अच्छा पहिरियां त PTV ते जीअं मां चवंदो आहियां अक्सर पहिरियां को दौरु हूंदो अंदरि न अचणु ॾींदा हाणे वरी अंदरि वञूं था त ॿाहिरि कोन था छॾनि सो इन करे PTV ते वञण जो कॾहिं माना शौक़ु त हूंदो हुयो पर को सोर्स हुयो कोन अच्छा ऐं उते मूंखे ख़बर पई अलीगुल मल्हा मूंखे ॿुधाईंदो उहो सीनियर बि आहे मूंखां स्टेज ते बि TV ते बि अच्छा त उहो होॾे उते मिलंदो रहंदो हुयो सखर में ईंदो हुयो कंदकोट खां त ॿुधाईंदो कराची मां रहां थो मां PTV ते कॾहिं कॾहिं हुनखे ॾिसंदा हुआसीं झलक ईंदी काई पोइ पुछंदा हुआ यार PTV ते कीअं अचिजे TV स्टेशन ते कोई ॾिठल वेठल हुजे पोइ ॿुधाईंदो यार ॾाढो ॾुखियो कमु आहे अंदरि माना असांखे इलाही छिड़िॿूं सहणियूं थी पवनि प्रोड्यूसर्स जूं हुन दौर में प्रोड्यूसर जेके हूंदा माना बाक़ाइदा ईअं फ्रोन लॻा वेठा हूंदा सही उहे इहे सम्झंदा असां सॼी उमिरि ईअं ई हूंदासीं इहो ई चैनल हूंदो हिकिड़ो पर चेंज अची वियो ज़ाहिर आहे त पोइ दिलि ई न चयो त पोइ PTV ते अचां नंढे हूंदे खे शुरू खां उते स्टेज ड्रामा कंदा हुआसीं सखर में रोड़ी में शिकारपुर में लाड़काणे में सही उनखां पोइ वरी मूंखे शौक़ु थियो असांजो स्टेज ड्रामो ई हुयो उन में प्रोड्यूसर हुयो अलाह जन नसीब करेसि अनवर हकड़ो साहबु रेडियो पाकिस्तान खैरपुर ते प्रोड्यूसर हुयो उहो उन ड्रामे में चीफ गेस्ट हुयो उते उन स्टेज ते ऐलान कयो त असांखे ड्रामा सदाकार खपनि मां सम्झो अदाकार त अदाकार हूंदा आहिनि सदाकार छा हूंदो आहे पोइ मरहूम मज़हर शेख असांजो अदाकार ॾाढो सुठो पुराणे सखर में उहो रहंदो हुओ उनखां मां पुछियमि तव्हां बि रेडियो ते वेंदा रहंदा आहियो सदाकार छा आहे पोइ उन मूंखे ॿुधायो त अदाकार जेको हूंदो आहे जेको टीवीअ ते अदाकारी कंदो आहे स्टेज ते अदाकारी कंदो आहे रेडियो ते सिर्फ़ु आवाज़ जे ज़रिए तव्हांखे अदाकारी करणी हूंदी आहे उनखे चइबो आहे सदाकार अच्छा मां साईं पोइ अनवर हिकिड़ो साहिबु ऐलान करियो आहे त असांखे सदाकार खपनि चए बाबा हुन लाइ ऑडिशन ॾियणी पवंदी आहे मां चयो ठीकु आहे साईं ऑडिशन ॾिनीसीं रेडियो पाकिस्तान त मूंखे उहो वठी वियो पहिरियां पोइ उते वञी चयो त पोइ ऑडिशन ॾियणी आहे चयो ऑडिशन असांजी 15-20 ॾींहंनि खां पोइ आहे तव्हां नालो लिखी था छॾियो नालो लिखारायमि उनखां पोइ वरी फ़ोन आई पाड़े में फ़ोन हूंदी असांखे पाण हूंदी न टेलीफोन PTCL वारी फ़ोन आयो त बाबा सुभाणे तव्हांजी ऑडिशन आहे रेडियो पाकिस्तान खैरपुर मीर्स ऑडिशन ॾियणु वियासीं त उते तक़रीबन 47 छोकिरा हुयासीं ऐं 4-5 छोकिरियूं बि हुयूं उन्हनि 47 छोकिरनि मां फाइनल ऑडिशन जे लाइ असां सिर्फ़ु 4 ॼणा सिलेक्ट थियासीं सही एॾी ॾुखी ऑडिशन हूंदी रेडियो जी हुन में स्क्रिप्ट ॾींदा उहो बीह करे पढ़णो हूंदो माइक जे साम्हूं त स्टेज मुंहिंजी थियल हुई त मूंखे त डायलॉगनि जी ख़बर हुई डिलीवरी त मां उहो कयुमि चयो फाइनल ऑडिशन जे लाइ मां साईं ऑडिशन थी न अञा फाइनल ऑडिशन थिया चवनि फाइनल ऑडिशन अलॻि थी पोइ वरी 15-20 ॾींहंनि खां पोइ फाइनल ऑडिशन थी जंहिंमें उन्हनि चइनि मां असां 3 माण्हू छोकिरा मुंहिंजे ख़्याल में सिलेक्ट थियासीं हिकिड़ी 2 छोकिरी बि हुई पोइ रेडियो ते ड्रामा करणु शुरू कया मां चवां TV ते नथा पहुची सघूं अलाए रेडियो ते ई शुरू रेडियो ते पोइ रेडियो ते शौक़ु पूरो कयो पोइ जॾहिं पहिरियों भेरो रेडियो ते मुंहिंजो ड्रामो ऑनएयर थियो ड्रामे जो नालो पछता हयात अली शाह बुखारी साहिब जी स्टोरी हुई ऐं उहो ड्रामो जॾहिं ऑनएयर थियो त मां उन महिल नई कैसेट वठी आयुमि TDK जापान जी कैसेट ईंदी ऑडियो कैसेट अच्छा असां टेप हूंदी शार्प जी मुंहिंजे वाले साहिब जी पोइ उन में मां उहो ड्रामो रिकॉर्ड कयो हुयो ऑडियो कैसेट में पूरो ड्रामो जीअं शुरू थियो त हाणे पछताव ड्रामो हुन में मुंहिंजो कैरेक्टर हुयो वॾे रहियो अच्छा भारी आवाज़ में हुन में ॻाल्हाइणो हुयो त
त उहो मां ॻाल्हायो हालांकि उन महिल मुंहिंजो आवाज़ बि सन्हो हूंदो पर जीअं त मां मिमिक्री कंदुमि नकल कंदुमि सभिनी जी न त इहो थोरो तजुर्बो हुयो मूंखे उन ड्रामो उहो रिकॉर्ड करे पोइ उहो ऑडियो कैसेट मां सभिनी खे ॿुधाईंदो हुउमि वञी जंहिं वटि टेप हूंदी चवंदो मां हलाए मुंहिंजो ड्रामो ॾिस रेडियो ते मुंहिंजो नालो खणंदई हाणे आख़िर में वरी पोइ एंड स्क्रोल हलंदो आहे टीवी ते बिल्कुलु रेडियो ते नाला खणंदो हुयो अनाउंसर जेको हूंदो हिन ड्रामे में जेके सदाकारनि हिसो वरितो हुन में हीउ हुया गफ़ूर चांग साहिबु हुयो अनाउंसर हुन मुंहिंजो नालो खयो वॾी ख़ुशी थी हुन महिल पोइ जॾहिं चैनल आयो न KTN पोइ मूं चयो त हाणे बसि ॿेड़ा साड़े करे निकिरणो आहे चैनल पोइ अची वियो कराची पोइ उहो कराची बि कीअं आयुमि जो जॾहिं हुते बिजली जो कमु कंदो हुउमि न मां त मुंहिंजो दोस्त आहे उस्ताद हबीब मंगरियो उस्ताद हबन चवंदा आहियूंसि उन सां गॾु कमु कंदो हुउमि पोइ जंहिं बि बिल्डिंग में किथे कमु करणु वञो घर त उते मां गाना बि चवां उहो कमु बि कयां त उहो पाड़े वारा या जंहिंजो घर कमु कंदा हुआसीं उहो मूंखे चवंदा यार तोखे हिते ज़ंग थो लॻे तूं टीवीअ ते वञ तूं हे बिजली जो कमु थो करे तुंहिंजो कमु न आहे मां चवंदो वञा त साईं पर हाणे कीअं छा कयां पोइ उन उस्ताद हबन मंगरे चयो त यार चैनल आयो आहे नओं KTN ऐं उनजी टेस्ट ट्रांसमिशन थी हले अञा ऐं हाणे अक्टूबर में शुरू थियण वारो आहे बाक़ाइदे उन ट्रांसमिशन 3 कलाक ट्रांसमिशन हूंदी हुन शुरूअ में शाम जो 5 वॻे खां राति जो 9 10 ताईं हलंदो सही उन में तूं वञ ट्राए कर उहो आहे सिंधियुनि जो चैनल ऐं माण्हुनि जी ज़रूरत आहे उते वॾी मां चयो वञा त सही पर वञा कीअं हुन चयो भला सनम सिमाल रूम हिकिड़ो प्रोग्राम हलंदो आहे लाइव उन में कॉल था कयूं कॉल मिलायूं था उन्हनि खे तूं पंहिंजो इंट्रोडक्शन ॾे सनम सिमाल रूम सनम बलोच उहा बिल्कुलु स्टार्टिंग में पहिरियों हुननि जो शुरू में पोइ उन में मां कॉल मिलाई पहिरियां त लॻे न पई कॉल हणी हणी बीठा रीडायल PTCL नोट लॻल हूंदी दोस्त वटि घर ॾे उते वेही असां शाम जे टाइम ट्राए कंदा रहियासीं जीअं प्रोग्राम हले पियो हेॾां कॉल लॻी वई त मां हुनखे चयुमि मां सौराब सूमर पियो ॻाल्हायां सखर खां ऐं मां बि अचणु थो चाहियां KTN ते त सनम बलोच तव्हां छा करे सघो था त मां चयोमांसि मां मुख़्तलिफ़ आवाज़ कढी सघां थो मां तव्हांखे हिते असद कुरैशी जा मीर मोहम्मद लाखो जा आवाज़ कढी ॾेखारे सघां थो डायलॉग ॿुधाए सघां हुन चयो ॿुधायो त मां हुते डायलॉग ॿुधाया मीर लाख जा ॻाल्हि ॿुधा अरे अच तोखां छॾाई चओ अरे सॾाई थो चवण ते जेकर न आहे तूं बगले ते त वीचारे मथे में धूड़ त हुन चयो वाह ज़बरदस्त असद कुरैशी वरी असद कुरैशी ॿुधायो अरे ॻाल्हि ॿुध जेकर न तूं वरी मूंखे नज़र आहे हिते त ॿुधाए थो सुठो कोन थींदई उन्हनि चयो यार तव्हां त ज़बरदस्त आर्टिस्ट आहियो तव्हां अचो असां ज़रूरत आहे आर्टिस्टनि जी फ़ोन कट थी पोइ मूंखे उस्ताद हबीब मंगरे ई चयो बाबा हाणे तोखे कोच जी टिकट मां थो ॾियां किरायो मां थो ॾियां ऐं तूं वञ कराची पोइ वरी उहो गानो चवंदो पियो अचां इहो जेको बंटी और बबली जो गानो आहे छोटे छोटे शहरों से ख़ाली बोर दोपहरों से हम तो झोला उठा के चले बारिश कम कम लगती है नदियाँ मध्यम लगती है हम समंदर के अंदर चले पोइ इहो गानो चवंदो पियो अचां मां हाणे कुझु न कुझु करिणो आहे सही पोइ हिकिड़ो ॾींहुं उहो बि आयो जो उन ई सनम सिमाल रूम में मां कहिड़े साल गेस्ट थी कहिड़े साल जी 2002 में 2002 जी अक्टूबर में चैनल ऑनर थियो अक्टूबर नवंबर दिसंबर में मां अची वियो हुउमि हिते कराची सही पोइ वरी हिकिड़ो ॾींहुं उहो बि आयो जो उन ई सनम सिमाल रूम में जंहिंमें मां टेलीफोन कॉल कई हुई उन में मां एज़ अ गेस्ट थी आयुसि वाह वाह जॾहिं 2003-04 में असां ॿेड़ा पार फिल्म ठाहीसीं त अलीगुल मल्लाह खे मूंखे उन में गेस्ट तौरु घुरायो वियो बहितरीनु ऐं इहो ॿुधाए त अलीगुल सां कीअं मुलाक़ात थी अलीगुल सां टकराव कीअं थियो 92-93 में स्टेज ड्रामा कंदा हुआसीं न उते त अलीगुल बि स्टेज ड्रामा कंदो हुयो पर हू ज़ाहिर सीनियर हुयो उन दौर में उहे टेली फिल्मूं ठहंदियूं हुयूं वीडियो ते हिन ते VHS सही जेके VCR जी कैसेट शादीअ जी मूवी वारी ते हुन ते फिल्मूं ठाहींदा हुआ उहे कंदकोट में कश्मीर में त उन जी फिल्मूं वेंदियूं रहंदियूं माना अख़बारुनि में ख़बर ईंदी त हीअ फिल्म ठहे थी हिन में अलीगुल मल्लाह बि आहे या हिते स्टेज ड्रामो थी वियो हिन में अलीगुल मल्लाह ॾाढो खिलायो माण्हुनि खे पोइ अलीगुल मल्लाह सां 1993 में दोस्ती थी यानी असांजी दोस्ती खे हिन महिल ताईं 30-31 साल थी विया आहिनि माशाअल्लाह पोइ उन सां दोस्ती उते थी हिकिड़ो सखर में ड्रामो करायो हुयो दोस्त असांजो जयराम हुयो हाणे हे जेको जयराम बख्तियारपुरी आहे किंग्स जोड़ी वारो इहो न ॿियो आहे जयराम कुकरेजा हाणे इंडिया माइग्रेट करे वियो आहे ज़ाहिर हिते हालात अहिड़ा हुआ हिंदुनि जे लाइ हाणे बि ॾिसो था इहा हालत त उन दौर में माना 93-94 जी ॻाल्हि आहे उन उते ड्रामो करायो हुयो उर्दू जंहिंमें शमन अली मीराली हीरो हुयो वही धकड़ो जेको आहे उहो विलन हुयो अच्छा ऐं सिंध जा जेके बि आर्टिस्ट आहिनि स्टेज ऐं TV जा उहे हुन में आया फिल्म ताईं रशीद कुमार जेको मरहूम जेको जीलती फिल्म में हुयो उनखे बि उन घुरायो याकूब ज़करिया खे घुरायो हुयो हेॾा अलीगुल मल्लाह कंदकोट मां आयो असां त हुयासीं सखर जा ॾाढो ज़बरदस्त ड्रामो हुयो जेकपाबाद जा बि आर्टिस्ट हुया हुन में मरहूम सतार साजन साहिबु हुयो सो सॼी सिंध जा आर्टिस्ट हुते गॾु थिया हुन ड्रामे में ॾाढो ज़बरदस्त ड्रामो थियो
उते पोइ अलीगुल सां मुंहिंजी माना सुठे नमूने कचहरी थी, जेका असांजी ऑफिस हूंदी मेरहान गुल फनकार जी, बाख ड्रामेटिक सोसाइटी आहे, कमिरो वठी किथे उते रिहर्सल बि कंदा हुआसीं, उते सभु आर्टिस्ट गॾु थिया। पोइ अलीगुल खे चयुमि मां यार मां तुंहिंजो फैन आहियां, अख़बार में तुंहिंजा फ़ोटू ॾिठा आहिनि रुॻो, अच्छा ऐं मूंखे ॿुधाए माना कीअं अदाकारी कंदा आहियो, मज़ा आई आहे। पोइ उन मूंखे मुख़्तलिफ़ 2-3 आवाज़ कढी ॾेखारिया, रज़ा मुराद जा, राजकुमार जा। मां चयो यार ज़बरदस्त, मां बि कढी हूंदो आवाज़ में, ॿुधाए छा ॿुधाए। मां वरी पोइ अदाकार जा डायलॉग ॿुधाया, मां दिलीप कुमार जा, अजीत कुमार जेको हूंदो न मोना डार्लिंग, उनजा पुरानी फिल्मनि जा डायलॉग। मूंखे चई यार तूं ज़बरदस्त, तुंहिंजो टैलेंट आहे, तूं त निकिरी सघे थो अॻिते। निकिरा साईं, पर ग़रीब माण्हू मां बिजली जो कमु कंदो आहे, अची नथो सघां टीवीअ ते। अच्छा, उन स्टेट ड्रामे में हुनजो बागड़ीअ जो कैरेक्टर हुयो अलीगुल जो। अच्छा उतां खां दोस्ती थी, वरी गॾु स्टेट ड्रामा वग़ैरह कयासीं, वरी हू हेॾे शिफ्ट थी आयो 95 में कराची PTV ते। पोइ विच में मुलाक़ात थींदी रहंदी। पोइ जॾहिं KTN लाइ हिते आयुमि न, मां चैनल अची वियो, पहिरियों चैनल सैटेलाइट चैनल हुई, त पोइ वरी अलीगुल सां असांजो सूमरनि जो फंक्शन थींदो हिते हर साल हिकिड़ो, उते आया हुया अलीगुल मला, अहमदुल्ला टोनी हूंदो हिकिड़ो, जेको कुराड़े मुंहं ते सां हूंदो अदाकार हुयो, जेको मज़ाइया हुयो उहो बि अदाकार PTV दौर जो, उन सां गॾु आयो अनवर सोलंकी साहिबु, हुसैन शेख, इहे आया हुआ उन में एज़ अ गेस्ट सूमरनि जे फंक्शन में। त उते मां चयोमांसि, मां चयो यार मूंखे बि KTN ते अचिणो आहे, कीअं अचूं छा कयूं। चई हे पोयां ई त ऑफिस आहे इहा अलीगुल मला, ॿुधायो मूंखे शाइन कॉम्प्लेक्स जे परियां हिते बम्बई होटल में। मां चयो छा हिते ई आहे? चई हा बसि सुबुह अचु हिते। मां ठीकु आहे। पोइ सुबुह 11-12 वॻे उते पहुची वियुमि मां बम्बई होटल, उते कोई सुञाणे ई न मूंखे। उते अरशद शाह हुयो, जेको ॾाढी थी प्रोग्राम हलंदो, प्रैंक शो जेको हुयो शुरू में, उन माजिद खोखर हुयो होस्ट। मां चयो भला इन में इन त थिया। ॿियो कलाकार प्रोग्राम हलंदो, हुनजी होस्ट हूंदी सबरीन हिज़बानी। सही, मां चयो भला कलाकार में एंट्री थी वञे या कहिड़े बि प्रोग्राम में, त मूंखे वरी कंहिं ॿुधायो हुते ॿाहिरि पटियाला हूंदा न, हुन सां वेठो हूंदो यार, चई इहो अरशद छा अथई, हिन सां मिलेसि, ॾाढी थी में इन थी वञे। ठीकु आहे, उन सां मिलियुमि, वञी गैलरी में बीठो हुयो। मां चयोमांसि सर मूंखे बि कमु करिणो आहे KTN ते। उहो वरी उर्दू पियो ॻाल्हाए मूंसां, असांखे इहा ख़बर ई न आहे को सैयद उर्दू बि हूंदा आहिनि छा। मां वरी चयो यार चैनल सिंधी आहे, हे शाह अरशद शाह नालो हुन ॿुधायो। वरी हुन चयो हाँ बेटा क्या बात है, क्या बात है, क्या करना चाहते हो। मां खे उर्दू त वरी असां सखर में तक़रीबन उर्दू स्पीकिंग दोस्त आहिनि घणा, उन्हनि सां उर्दू मुंहिंजी इन करे सुठी आहे। मां सर मैं ॾाढी थी करना चाहता हूँ। कैसे करोगे बेटा बताओ ना, क्या आइडिया है। मां चयो सर मैं आपको अभी डेमो दूँ, मतलब ऑडिशन दूँ। हाँ दो। वो चांहि पियो पीए बीठो कप में। मां चयो 1 मिनट ये कप दे। कप वठी करे मां चांहि पीओमांसि, उनजी कप पी चांहि पी। चयोमांसि यस सर ये ले, ॾाढी थी। वो हैरान थी वियो, चयो भई ये क्या। वो सर के पंहिंजे कैमरामैन खे असिस्टेंट हूंदो हुन महिल, कैमरामैन रिज़वान, उहो हाणे इस्लामाबाद में आहे चैनल ते, कंहिं उर्दू चैनल ते डायरेक्टर आहे सुठो। उनखे सर खे चयो भई यार ये मेरी चाय पी गया भाई। अच्छा सर जी, हाँ मुझे बोल रहा है डैडी सी, ये तो बड़ा हरामी आर्टिस्ट है यार, इसको बुलाओ कल सुबह, बुलाओ इसको शूट पर रखो। उन्होंने चयो ठीक है भाई आप आ जाना उधर गुलशन हदीद कायदे आज़म पार्क। हाणे मूंखे नओं माण्हू शहर में ख़बर ई न त किथे आहे गुलशन हदीद, किथे आहे इहो पार्क। पुछाईंदो कहिड़ी बस वेंदी आहे छा, हुते पहुतुमि वञी। सुबुह 11 वॻे खां वठी शाम थी वई, उहो आया ई न। मूं वटि हुन महिल मोबाइल फ़ोन बि न हूंदी। मां चवण खे ॻोल्हियां कीअं, मां हुते इंतज़ारु कयां थो बीठो। हिननि जी का शूट कैंसिल थी वई, हिननि मूंखे ॿुधाए बि न सघिया। वरी मां हुतां शाम जो हलियो आहियां, वरी हुते बम्बई होटल आयो आहियां। पुछियोमांसि साईं मां वियो हुउमि ॾाढी थी जे लाइ। चई हा यार हुनजी शूट कैंसिल थी वई, कैमरा न हुई, ENG न हुई, इन करे। अड़े मां चयो मरी वियासीं। पोइ मां चयो हाणे जेसिताईं चांस मिले तेसिताईं मां छा कयां। पोइ मूंखे हुनुरु कमु आयो पंहिंजो, बिजली जो कमु जेको कंदो। अच्छा उहो बि हिते कयो? उहो बि हिते कयुमि। हिकिड़े दुकान ते बीठो हुउमि वञी हिते नागन चौरंगी वटि। राइश मुंहिंजी ओॾे हूंदी अंडा मोड़ जे पासे। मुंहिंजी सिस्टर हुई डॉक्टर साहिबा जेका, अच्छा जेका हाणे डॉक्टर आहे PPHI में हुते सही, मीरपुर में घोटकी में। उहा उनजी ड्यूटी हिते हूंदी हुई पहिरियां प्राइवेट मेडिकल सेंटर में। उन सां बि रहंदो हुउमि हुते मां अंडा मोड़ ते। पोइ मां चयो हाणे वांदो वेठो आहियां, कमु बि नथो मिले KTN ते, भला इहो पंहिंजो हुनुरु कमु ईंदो। पोइ हुन दुकान वारे ॾे हलियो हुयुमि, इलेक्ट्रिक स्टोर हुयो, कमु बि कनि पिया कारीगर वेठा कोई। मैं भी ये काम करता हूँ, आपके पास काम करना है मुझे। उन्होंने जो बेटा 100 रुपये दिहाड़ी मिलेगी, उसमें हम आपसे मोटरें रिवाइंड करवाएं या पंखे कोई भी कम करें, 100 रुपये शाम का। मैं ठीक है इहो ई मिले। पोइ कमकार उते बि कंदो हुउमि। पोइ जीअं माना पैसा मिलंदा न, हफ़्ते हफ़्ते मां वरी पोइ PCO हूंदा टेलीकार्ड वारा अॻे दौर में, जेके बूथ लॻल हूंदा, पीले कलर जो। हा पीले कलर जो टेलीकार्ड कार्ड पवंदो, 100 रुपये जो कार्ड वठंदो हुउमि मां। उहो पोइ कार्ड विझी करे ॻाल्हाइणो पवंदो। नंबर डायरेक्टर जो हुयो, कार्ड वठी छॾियो हुन खां, विज़िटिंग कार्ड। नंबर त डायरेक्टर सां ॻाल्हाईंदुमि, सर रिकॉर्डिंग। यार तुम्हारे पास फ़ोन भी नहीं है,
कैसे तुम्हारे साथ कॉन्टेक्ट करे, ठीक है कल आ जाना कल आ जाना, ईअं करे करे पोइ आख़िर हिकु ॾींहुं इहो ई सेगमेंट जेको मुंहिंजो आहे न चांहि पीअण वारो, माण्हू चांहि पीअनि था, मां हुनखे ॾिसंदो हुउमि, माना तव्हां चांहि पीओ, मूंखे डॉक्टर मना कई आहे, तव्हां चांहि पीओ, मूंखे आसीस थी अचे। पोइ इहो सेगमेंट कयोसीं, इहो सेगमेंट करे वरी मां चयो जॾहिं आनेर थिए इहो त असांजे दाद वठणु वियुमि मां, छोजो अॻे दौर में जॾहिं स्टेज ड्रामो कंदा हुआसीं न राति जो, वरी सुबुह जो उन्हनि ई कपिड़नि में वरी ॿाहिरि शहर में घुमंदा हुआसीं, जीअं माण्हू सुञाणनि दाद वठण लाइ, त यार वाह वाह राति वाह ड्रामे में कमु कयो। मां चयो हाणे जॾहिं इहो चैनल ते आनेर थींदो ज़ारा माण्हू मूंखे सुञाणींदा कंदा, उहो चैनल ते उहो सेगमेंट आनेर थियो, वाह वाह थी वियो, वाह वाह केटीएन में अची वियो, ॾाढी थी में अची वियो साईं, ॾाढी थी वरी हिट प्रोग्राम हुयो केटीएन, बिल्कुलु ॾाढो ॾिसंदा हुआ माण्हू उन में साईं उहो सेगमेंट हिट थी वियो। मां चयोमांसि वरी मोटी आयुमि, वरी पंहिंजे कमकार सां लॻो पियो हुउमि। उनखां पोइ अरशद शाह चयो त हिकिड़ो नओं प्रोग्राम माना डिज़ाइन कयूं था, त रहमतुल्लाह मांजोटी साहिबु ॾाढो सुठो राइटर बि आहे, असांजो उस्ताद बि आहे राइटिंग जे हिसाब सां, उहो हुते स्क्रिप्ट एडिटर हुयो प्रीव्यू वारो। उन अरशद शाह खे चयो यार ये जो बंदा था ना जिसने वो चाय पीने वाला जो सेगमेंट किया था इसको ले आओ वापस, इसमें मुझे लग रहा है बड़ा पोटेंशियल है। तो मुझे सर उसके पास तो कॉन्टेक्ट नंबर भी नहीं है कोई इसका, अलीगुल मल्ला है और इसको भी साथ में लेते हैं, 3-4 और भी दोस्त हैं, सरफराज बरुई सीनियर वसा का KTN ऑलरेडी हुई, 3-4 वो दोस्त हैं, नहीं इसको बुलाओ। अगर कुदरती वरी मां भी फ़ोन कई मान PCO था उतां सखर मां टेलीकास्ट, हमारे सर बड़ी मेहरबानी, सेगमेंट देखा बहुत ज़बरदस्त हिट गया, सब लोग बोल रहे हैं कि अभी तू है काम तुझे ढूंढते फिर रहे हैं, पूरा प्रोग्राम कर रहे हैं, तुम उसमें मेन हो, आ जाओ। मां राति जो ई आके मूंखां कोच में वेठुमि, जेॾी महिल फ़ोन करे रखी राति जो ई आके सिधो सुबुह जो अची करे मिलियो मान, पोइ उन्हनि रहमतुल्लाह मांजोटी साहिब सां मिलायो। पोइ हुन मूंखे पुछियो वाह ॾेख वाह बचा छा माना करे सघंदो ॿियो, मां मां पेरोडी करे सघां थो, माना नकल करे सघां थो मुख़्तलिफ़ सिंगर्स जी, त उहो लिखंदो पवंदो, चयो ठीकु आहे हिकिड़ो सेगमेंट इहो थियो नकल विथ अकल, ॿियो छा करे सघे थो, मां साईं ॿियो मुख़्तलिफ़ जीअं टीचर हूंदा आहिनि उन्हनि जी पेरोडी कंदो आहियां, मूंखे ख़बर न हुई त हुन में अदीब दानिश्वर हुनखे चइबो, मां साईं जीअं माण्हू ॻाल्हाईंदा आहिनि वेही करे हीअं सोबर थी करे उहो ॻाल्हाए ॾेखारे, मां मुख़्तलिफ़ आवाज़ करे ॾेखारे, मां साईं जेको ॻाल्हायो आहे माना इहो चयो ओके आहे। हिकिड़ो सेगमेंट दानेश्वरी जो थी वियो, वाली ॻोल्हे तूं दानेश्वरी कंदो वेही, इहो सेगमेंट उहो लिखंदो कोन्हे। ॿियो चए सिंगर जी कहिड़ी कहिड़ी पेरोडी करे वेंदो, मां साईं मां सभिनी सिंगर जी करे वेंदो आहियां। हुन चयो यार त इंडिया जा सिंगर तूं ॿुधाए थो, पाकिस्तानी या सिंधी सिंगर जा, उनजा बि 2-3 ॿुधाया मां। जीअं अहमद मुग़ल जो गानो हुन महिल आयो कावड़ छॾ तूं कावड़ छॾ, मां चयो साईं उहो कावड़ छॾ तूं कावड़ छॾ गानो हले थो न जेको मशहूरु वारो, हा मां साईं उहो उनजी पेरोडी ठाही आहे, मां उहो ॿुधायो मां साईं कालर छॾ तूं कालर छॾी कालर मुंहिंजो फाड़ींदे, हुन चयो यार ज़बरदस्त आहे। पोइ उते वरी उन में 2 सेगमेंट मुंहिंजा हूंदा, 2 अलीगुल जा हूंदा, जंहिंमें फ़नकार TV अलीगुल खणी घुमाईंदो, जेके चवंदो टीवीअ ते अचणु तव्हांखे शौक़ु अची वियो टीवीअ में, फ्रेम उहो अॻियां ॾींदो हुन में, पोइ टीवीअ में परफॉर्म कंदा माण्हू, उहो सेगमेंट उनजो हूंदो। हिकिड़ो इंटरव्यू मुंहिंजो हूंदो जेको सैटेलाइट जे ज़रिए मां इंटरव्यू कंदो हुउमि अदाकारनि सां, अदाकार जे ड्रामनि माण्हुनि जा सोलो शॉट कढी, उहो जवाबु उहे हूंदा, सवाल मां पंहिंजा लिखंदुमि। मिसाल के हाणे मुनीर पठान आहे, उनजो डायलॉग हिकिड़ो ड्रामे में अची वए तूं हाणे अची वियो आहे त वेही रह, हाणे इहो जवाबु तो कटे लिखी वेंदुमि मुनीर पठान जो, हेठां मुंहिंजो सुवाल हूंदो, अस्सलाम वालेकुम साईं मुनीर पठान साहिबु, मां तव्हां ॾे आयो आहियां साईं, त उहो चवंदो अची वए न, अची वियो आहे हाणे वेह भला, माना ईअं लॻंदो ॼण मूंसां सैटेलाइट ज़रिए ॻाल्हाए थो। हा वरी उनजो ड्रामे में डायलॉग हूंदो अड़े तूं माठ नथो करे वेहीं, मां माना हुन सां ॻाल्हाईंदुमि साईं पोइ तव्हां कीअं माना ड्रामे जी शुरूआति कई, पहिरियों ड्रामो कहिड़ो कयो, त हुनजो डायलॉग अची वियो अड़े तूं माठ नथो करे वेहीं, मां साईं मां माठ कीअं करे विया, मुंहिंजो त कमु आहे इहो सुवालु पुछणु। वरी उहो मुछी वठी करे वॾो ड्रामे जो सीन लॻंदो, तुंहिंजो जेको कमु आहे उहो बि मां सुञाणा थो तोखे, त तूं छा आहे। एॾो मज़ो ईंदो हुन सेगमेंट में, वॾो हिट थी वियो प्रोग्राम असांजो फ़नकार जे नाले सां। उन में ॿियो सेगमेंट हूंदो दानेश्वरी, हुन में अलीगुल मल्ला ऐं मां आलतू ऐं फालतू दानेश्वर थी वेंदा हुआसीं, पोइ कंहिं न कंहिं शइ ते वेही ॻाल्हाईंदा, मिसाल ॻाल्हि फणी, मां चवंदुमि साईं फणी वॾे कम जी शइ आहे, फणीअ सां माण्हू फणी ॾिए थो, सुहिणो सिबतो लॻे थो, ऐं जीअं पहाको बि आहे वार त फणी न त कूड़ाए खणी, हो चवंदो साईं फणी खां मूंखे नफ़रत आहे सख़्तु, छो जो अलीगुल उन दौर में जुज़वी गंजो हूंदो हुयो, चवंदो साईं फणीअ खां मूंखे सख़्तु नफ़रत आहे, मुंहिंजे साम्हूं न आणियो, हितां रखी छो आहे, कहिड़े कम जी आहे हीअ, सुभाणे ॾंदा भॼी था पवनि हिन जा, कहिड़े कम जी थी, प्लास्टिक जी फणी आहे, मुंहिंजे कंहिं कम जी न आहे, मां हिनखे बसि मां हिन शइ ते लानत थो विझां। कॾहिं अंडे ते वेही करे दानेश्वरी कंदा हुआसीं, कॾहिं ॿुहारे ते, कॾहिं मोबाइल फ़ोन ते, उहो बि सेगमेंट हिट हूंदो आहे। सही। ऐं सौरभ पहिरीं माना जेका कमाई आहे ठीकु आहे, उहा कॾहिं माना इन मीडिया वारे कम जी मिली, ऐं उनखे ॾिसी उन टाइम फीलिंग्स छा हुयूं,
उहो मां तव्हांखे ॿुधायां त जॾहिं मां 100 रुपया ॾियाड़ी ते कमु कंदो हुउमि न महीने में 3000 रुपया थींदा। पोइ जॾहिं इहो फ़नकार प्रोग्राम असां हलणु शुरू थियो न त मूंखे डायरेक्टर चयो बाबा हाणे तव्हांखे हीअं आहे तोखे 1000 रुपये पर एपिसोड मिलंदो, सही आहे। जंहिंमें तूं एक्टिंग बि कंदे ऐं स्क्रिप्ट बि इहो लिखंदे इंटरव्यू कंदो। उन में जोश जज़्बो वधीक हूंदो, सॼो सॼो ॾींहुं सॼी राति इन कम में हूंदा हुआसीं। पहिरीं जेका मूंखे चेन एपिसोड 4 एपिसोड हलंदा महीने में, 4 एपिसोड जा मूंखे 4000 रुपया मिलिया। त मां चयो होॾे 3000 था मिलनि, सॼो ॾींहुं माना महिनत था कयूं, हेॾे आहे बि शौक़ु पैशन बि आहे, शौक़ बि हेॾे माना पैसा बि मिलनि त 4000 1000 मथे थो मिले। 4000 रुपया जॾहिं मूंखे मिलिया, 4 एपिसोड ऑन एयर थिया, उनखां पोइ पैसा मिलिया। सभ खां पहिरियां मूं वटि टीवी न हूंदी, मां 3500 जी चाइना जी टीवी वठी आयो मुंहिंजो सदर मां। अच्छा, हा, सदर मां 3500 जी टीवी वठी आयुमि। हाणे जंहिं इलाइक़े में मां रहां पियो, नओं चैनल आयो, केबल वारो उहो चैनल हणे ई न पियो। हो केबल वारे खे चयो यार केबल हणी न, हुनमें उर्दू चैनल पिया हलनि सभु, ARY हले पियो, जियो हले। मां चयो यार सिंधी चैनल तो लॻाओ भाई। मुझे यार ये कौन सा चैनल है? मैं KTN। जो वहाँ आप पहले आदमी हो पूरे इलाके में जिसने बोला है सिंधी चैनल लगाओ। क्यों लगाऊं भाई? मां थे चैनल जे मालिकनि खे ॿुधायो नी, मां जंहिं इलाइक़े में रहां थो नॉर्थ कराची, उन चैनल हले ई नथो तव्हांजे केबल ते। उन्हनि चयो अच्छा, वरी उन्हनि केबल वारनि सां ॻाल्हायो, भाई चैनल छो न हाणे हुननि चयो असांखे रिसीवर ॾियो त पोइ हणंदासीं तव्हांजो चैनल, ॿियो हिते डिमांड ई न आहे। हुन चयो रिसीवर त हाणे असां कोन ॾींदासीं, चैनल हलाइणो पवंदो तव्हांखे। उन महिल अञा पेमरा बि न ठहियो हुयो, पेमरा त 2005 खां पोइ मुंहिंजे ख़्याल में आयो, 6 खां पोइ। हुन चयो रिसीवर न वठी ईंदासीं, केबल ऑपरेटर खे चयो। आख़िर केबल ऑपरेटर खे वरी मां वरी छा कयुमि, उमर शरीफ़ साहिब जो शागिर्द हुयमि न, उते सभु उर्दू स्पीकिंग हूंदा, पोइ उनखे मां पंहिंजो यार करे छॾियुमि, दोस्त करे छॾियुमि। हुनखे मुख़्तलिफ़ उमर शरीफ़ जा डायलॉग ॿुधायां, अदाकारनि जा, इंडियन अदाकारनि जा, जॾहिं बि फीस वठणु अचे त उहो दोस्त थी वियो मुंहिंजो। उनखे मां चयो यार मैं चैनल पर भी आता हूँ, सिंधी चैनल पर, मैं अदाकार हूँ यार, आर्टिस्ट हूँ, आप चैनल लगाते ही नहीं है मेरा। पोइ हुन चयो यार तेरे लिए चलो ठीक है लगाता हूँ, किस टाइम तेरा प्रोग्राम आता है? मां चयो संडे को आता है शाम को 7 बजे। चलो ठीक है, हर संडे को शाम को 7 बजे KTN लगाऊंगा। ये जो चैनल है ना उर्दू, उन महिल को नओं चैनल आयो हुयो हिकिड़ो, कराची जो ई चैनल हुयो। चयो उन टाइम में मां इहो फ्रीक्वेंसी फेराईंदुमि, तोखे प्रोग्राम ॾिसणो आहे न भाई? मां हा। मां चवंदो त मूंखे वरी ऑफिस थो वञिणो पए प्रोग्राम जेॾी महिल ॾिसणो आहे। ऐं तव्हांजी हुन सां बि त मुलाक़ात हुई न, मोइन अख्तर साहब सां? मोइन अख्तर साहब सां मुंहिंजी मुलाक़ात थी हुई 2004 में। अच्छा, उन में ईअं थियो हुयो जो शी मैगज़ीन हिकिड़ो ईंदो हुयो अंग्रेज़ी, उन में मुंहिंजो इंटरव्यू छपियो। इंटरव्यू छा माना मुंहिंजो हिकिड़ो, असां परफॉर्म पिया कयूं हुते ऑफिसर्स क्लब में, अलीगुल मलाह मां। उते को रिपोर्टर वेठो हो दोस्त, उहो बाद में दोस्त थी वियो। उन जॾहिं असांजी परफॉर्मेंस ॾिठी न, असां वरी माना नई जिदत इहा आंदीसीं कॉमेडी, स्टैंडअप कॉमेडी में, त फुल सूट पाए ईंदा हुआसीं कॉमेडी करणु। छो जो असांखे ॾिठल हूंदो त मोइन अख्तर साहब फुल सूट पाए अचे थो, टाई वाई हणी करे, पोइ असां बि माना फुल सूट ठाराया अलीगुल मलाह मां, पोइ परफॉर्म कंदा हुआसीं मुख़्तलिफ़ शोज़ में। उते उन मूंखे ॾिठो, परफॉर्मेंस ॾिठी, वरी जंहिं महिल डिनर हलियो त थोड़ी ॻाल्हि ॿोल थी, तो मुझे चाहिए यार मुझे आप में ना मोइन अख्तर साहब की झलक नज़र आ रही है। आप सिंधी में जो कॉमेडी कर रहे थे ना, ऐसे ही उर्दू में मोइन अख्तर साहब करते हैं। मैं असल में बचपन से देखता ही उनको आ रहा हूँ, ज़ाहिर झलक तो नज़र आएगी। वो उन शी मैगज़ीन में लिखी छॾियो त सिंधी मोइन अख्तर, सोहराब सुमरो द ब्रिलियंट राइटर एंड एक्टर ऑफ सिंधी मीडिया, सिंधी चैनल KTN। उहो को पढ़ियो अली काज़ी साहब, उन्हनि वटि उहो मैगज़ीन ईंदो हुयो। सही। उन वरी असांखे ऑफिस में घुरायो। अच्छा सर ये तुंहिंजो इंटरव्यू छपियो आहे हिकु इंग्लिश मैगज़ीन में, मूंखे ख़बर न आहे अलाए कहिड़ो इंग्लिश मैगज़ीन, शी मैगज़ीन शायदि नालो आहे हुनजो, वठी आयो उहो। मां साईं वठणु आहियूं 200 रुपए जो हुयो उन दौर में। पोइ आख़िर वरितोसीं अलीगुल मलाह मां, बाइक ते वियासीं डिफेंस मां ई वठी आयासीं। ॾिठो ज़बरदस्त आहे, वॾी अचीवमेंट आहे यार, सुठी ॻाल्हि आहे, मञनि था इहा। उहो ई वरी इंटरव्यू उहो मैगज़ीन मोइन अख्तर साहब ताईं बि पहुतो वञी, ॿुधायसि। उन वरी पोइ KTN ऑफिस फ़ोन कयो, मूंखे चवंदा यार सोहराब सुमरो है कोई, इनका नंबर मुझे चाहिए, मैं मोइन बात कर रहा हूँ, मोइन अख्तर। उते ऑपरेटर हुई सलमा, उन वरी नंबर ॾेई छॾियो। मां जो 2-3 ॾींहंनि खां पोइ ऑफिस में मूंखे चए सोहराब इधर आओ, तेरे लिए नंबर मांगा है मोइन अख्तर साहब ने, मैंने दे दिया उसको। मैं चयो मोइन अख्तर साहब खुद? हाँ। हाँ चलो ये कैसे हो गया? कुदरती हिकु ॾींहुं गुजरात और उनजी फ़ोन आई। अच्छा, मूं वटि उन महिल एरिक्सन जो सेट वठी छॾियो, मोबाइल फ़ोन, पैसा मिलणु शुरू थी विया, 4-4 हज़ार महीने में। 1500 जो सेट वरितो हुयो सेकेंड हैंड, सही। एरिक्सन जो। पोइ उन ते फ़ोन आई, हाँ मोइन बात कर रहा हूँ। भाई कौन मोइन? मोइन अख्तर बेटा, मोइन अख्तर बात कर रहा हूँ। सोहराब सुमरो बात कर रहा हूँ? जी मोइन अख्तर बात कर रहा हूँ, तुम्हारा इंटरव्यू छपा था कोई इंग्लिश मैगज़ीन में। जी सर। जी मैंने पढ़ा वो, मैं भी सिंधी हूँ भाई, मुझे भी सिंधी ईंदी है यार। मैं सर मुझे तो आपसे मिलने का बड़ा इश्तियाक है, मैं तो आप, मेरी ज़िंदगी की आखिरी ख्वाहिश है आपसे मिलूँ। शेर खिले वठी, अरे नहीं अल्लाह तुम्हें ज़िंदगी दे भाई, आ जाओ मिलने, मैं मलिर कैंट में ही रहता हूँ, इधर मलिर कैंट फेज़ 2 में।
मैं सर ये नंबर आपका है? ये नंबर मेरा नहीं है, ये ऑफिस का नंबर है ARY का। तुम गेट पर आकर शनाख्ती कार्ड ले आना, मैं तुम्हारा नाम लिखवा दूंगा। कब आओगे? मैं ॿुधायो मां सर कल आ जाऊंगा। अलीगुल खे ॿुधायमि, वरी दोस्त वाहिद रज़ा, निसार सोलंगी, मुंहिंजो भेणियो बि थिए दोस्त बि आहे। सही आहे। इहे चारई ॼणा असां, छो जो गाॾी मूं वटि कोन हुई हुन दौर में, गाॾी हुई निसार सोलंगी जेको मुंहिंजो भेणियो बि आहे, उनजी गाॾीअ ते वाहिद रज़ा, मां ऐं अलीगुल चारई ॼणा असां वियासीं मलीर कैंट में। शनाख्ती कार्ड ॾिनासीं, ॾाढो हिकिड़ो प्रोसीजर आहे। मोइन अख्तर साहिब मिलिया, हुन असांजो नालो लिखाए छॾियो हुयो। वियासीं हुन घर ॾे वेठासीं हुन वटि वञी। पोइ मां हुनखे मोइन अख्तर साहिब चयुमि, सर मुझे आपका शागिर्द बनना है। तो हुन चयो, बेटा मैं खुद अभी सीख रहा हूँ। छा था सम्झो, हेॾो वॾो एक्टर, माना बिल्कुलु पूरे एशिया में मुंहिंजे हिसाब सां उन जहिड़ो एक्टर कोई न पैदा थियो आहे, न थींदो। मूंखे नथो लॻे त हिन सदी में जेको अहिड़ो को अदाकार पैदा थिए। मोइन अख्तर जहिड़ो माण्हू जेको चवंदो मां पाण अञा सिखां थो। मां सर मैं आपका शागिर्द बनना चाहता हूँ, धागा बंधवाना चाहता हूँ। कि मैं खुद तुमसे सीखूंगा कुछ, बताओ तुम क्या क्या कर सकते हो। मैं सर आपके जितने भी प्रोग्राम देखे हैं मैंने PTV के शुरू में, लूज टॉक भी देख रहा हूँ। जी अच्छी बात है। ईअं करे हुनखे फ़ोन अची वई जॉनी लीवर जी इंडिया मां। अच्छा, उन सां ॻाल्हाइण लॻो पियो त मिठाई जो दॿो कोई ॾेई वियो हुअसि, मूंखे चयो आप खाओ खाओ, ये मैं जॉनी लीवर से बात कर लूँ। उन्होंने जब हाँ हाँ भाई लूज टॉक, हाँ DVD भेज रहा हूँ मैं, CD भेज रहा हूँ तुम्हें। छो जो उन दौर में CD हूंदी हुई, इंटरनेट ना आयो जो माण्हू यूट्यूब ते ॾिसी वठे। अच्छा, हुन चयो यार नए प्रोग्राम का लूज टॉक का कोई भेजो एपिसोड। चयो हाँ भेजूंगा मैं। असांखे चयो गुलाब जामुन खाओ, हिकु सभिनी खयूं, मां हिकिड़ो खयूं, थोरी देरि खां मां ॿियो बि खयूं। तो हुन फ़ोन ते ॻाल्हाए चयो हाँ ठीक है जॉनी भाई ठीक है। बंदि करे मूंखे चए, ओ भाई कुछ तो बचाओ, मेरे भी बाल बचे हैं। तोखे हिकु करणु अचे त ॿियो बि खयो। पोइ वरी मां चयोमांसि सर मुझे शागिर्द बनना है आपका। चए बेटा मैं खुद अभी सीख रहा हूँ और मैं खुद तुमसे सीखूंगा, कुछ सुनाओ। मां हुनखे परवेज़ मुशर्रफ जी पैरोडी करे ॾेखारियो। अच्छा, हाणे हालत ॾिसो न, मलिक कैंट में वेठा हूं, परवेज़ मुशर्रफ हुन महिल प्रेसिडेंट बि हुयो, आर्मी चीफ भी हुयो। सही। तो मारो जो देखो भाई उली सिंधु में क्या भूलिया चीज़ की प्लानिंग हो जी। मुझे चए बहुत ज़बरदस्त, ये यहाँ सुना है आहिस्ता सुनो ना, बाहर नहीं सुना ना, मलिक कैंट में। बहुत अच्छा, ये जो तुम कर रहे हो ना, ये मैं नहीं कर सकता। छा था समझो, जो तुम में ये टैलेंट है ना, ये मुझ में नहीं है। हल मां हैरान थी वियुमि, अलीगुल साम्हूं जी ॻाल्हि अथव। वेठा हुआसीं, पोइ हुन सां मिली करे ॿाहिरि वरी छॾणु आयो असांखे। वरी ॿाहिरि पुछे गाॾी आहे, न त मुंहिंजी गाॾी आहे तव्हांखे छॾे चयोमांसि गाॾी आहे, मेराण गाॾी ते आयासीं। चए न ज़बरदस्त, ॾाढो ख़ुशी थी तव्हां सां मिली ऐं ॾाढो सुठो सिंधी। त मुंहिंजा चए दोस्त आहिनि सभु, चए लतीफ़ मुन्नो सभु, मंज़ूर कुरैशी साहब सभु दोस्त आहिनि PTV जा, सिंधी ॻाल्हाए बि ॾाढी सुठी। माना इहा ख़्वाहिश मुंहिंजी पूरी थी। पोइ मूंखे इहा हुई त हाणे उमर शरीफ़ साहब सां मिलां। पोइ स्टेट ड्रामा उन्हनि खे ॾिसी करे स्टेट ड्रामा जो शौक़ु थियो हुयो। पोइ वरी 2009 में उमर शरीफ़ साहब सां मुलाक़ात कराई मुंहिंजी, ऐं आर्ट्स काउंसिल में आहे दोस्त। उन चयो त जेको आहे सो मां तोखे मिलायां थो, बंगले ते बि वियुमि। और उमर शरीफ़ साहब के चयो सर मुझे धागा बांधे आप। चए धागा भाई क्यों, किस लिए? मैं सर उस्ताद हैं आप मेरे, और हमारे सिंधी में कहते हैं कि बगैर उस्ताद के कुत्ता भी अच्छा नहीं होता। छे नहीं कोई बात नहीं। और छोकरे के सर के चे वो धागा ले आओ, और धागे ते कुछ पढ़े, दुआऊं माऊं जी थींदियूं पढ़ी करे मूंखे धागो ॿधे सॼे हथ में। धागो ॿधी करे चए बेटा ये जो धागा तुझे बांध रहा हूँ ना मैं, ये शागिर्दी का धागा मैंने गोविंदा को भी बांधा हुआ है इंडिया में, अक्षय कुमार को बांधा हुआ है, जॉनी लीवर को बांधा हुआ है। और यहाँ तो सारे शागिर्द हैं मेरे, जी शकील सिद्दीकी वाले, रऊफ़ लाला वाले, लेकिन सिंधी के हिसाब से पहले तुम शागिर्द हो मेरे। वो तो सारे उर्दू स्पीकिंग है या वो इंडिया के हैं, लेकिन सिंधी में तुम मेरे शागिर्द हो। ॿिनि माण्हुनि लाइ मूंखां पुछे, यार वो लतीफ़ मुन्नो कहाँ है? मैं लतीफ़ मुन्नो हैं, ड्रामों में काम करते हैं सिंधी मीडिया में। अच्छा अच्छा यार कमाल का एक्टर है। उसका तो हाल वाल तो कादर बख्श मिट्ठू का। हाँ सर वो भी कोटी में रहते हैं, स्टैंड अप कॉमेडी करते। अच्छा अभी तक वही करते हैं, चुड़िया ट्यू ट्यू कैसे करती है? अच्छा हाँ सर वही करते। चाहिए यार इस बंदे में टैलेंट बहुत है, लेकिन ये इसने ग्रूम नहीं किया, मतलब चेंज नहीं दिया। लेकिन मैं जब आया ही नहीं था फील्ड में, कादर बख्श मिट्ठू बहुत बड़ा नाम था स्टैंड अप कॉमेडी में, क्या क्या आवाज़ें निकालता था यार, अभी तक वही करता है। मैं हाँ सर उमर शरीफ़ साहब का धागो ॿधायो शागिर्दीअ जो। छो जो उमर शरीफ़ जेको आहे उनखे आणण वारो मोइन अख्तर साहब आहे। माना मोइन अख्तर असांजो सम्झो ॾाढा उस्ताद आहे। सही। उमर शरीफ़ अञा कुझु बि न हुयो जॾहिं, त मोइन अख्तर साहब उन महिल सुपर स्टार हुयो थिएटर जो। त उन में मोइन अख्तर साहब खे हिकिड़ो स्टेज ड्रामो लिखियो उमर शरीफ़।
उहो चवंदा आहिनि मां मैंने कैरेक्टर कंदुमि रोबोट जो, रोबोटिक सर्वेंट नालो हुनजो, हिन में रोबोट जो कैरेक्टर मां कंदुमि। जॾहिं जो फुरकान हैदर सां गॾु विया मोइन अख्तर साहब जे घर, हुन स्क्रिप्ट पढ़ी करे चयो ये रोबोट का कैरेक्टर मैं करूँगा, तो हुन फुरकान हैदर चयो ज़ाहिर है आप ही करेंगे। उमर शरीफ जो उनके साइड में बैठी यार ये क्या कर रहे हो फुरकान भाई, स्क्रिप्ट मेरा है, डायरेक्शन आपकी है, मेन कैरेक्टर मोइन अख्तर। तो उन्होंने समझाया बेटा बात सुनो, तुम अभी मशहूर नहीं हो, वो सुपर हिट है, सुपर स्टार है मोइन अख्तर, अगर वो तुम्हारा ये ड्रामा करेगा ना तो तुम्हारा स्क्रिप्ट भी हिट हो जाएगा। यार मैं कौन सा कैरेक्टर करूँ, तुम वो बाप वाला कैरेक्टर करो। यार मैं इतना लड़का हूँ छोटा, मैं बाप का कैरेक्टर करूँ, करो तुम देखना। पर उमर शरीफ वो रोबोटिक सर्वेंट में कुरारे कैरेक्टर कयो पीउ जो, रोबोटिक सर्वेंट मोइन अख्तर साहब थियो। जॾहिं उहो कैरेक्टर कयो न त माना हुननि सभिनी माना इहो ॾिठो माण्हुनि त यार हो त मोइन अख्तर आहे ई आहे, हो त कमाल आहे। हीउ जेको छोकिरो नओं आयो आहे जंहिं पीउ जो कैरेक्टर कयो इहो केरु आहे, उन मां उहो हिट थी वियो। पोइ मोइन अख्तर साहब चयो यार स्टेज तूं ॾाढो सुठो थो करे, हाणे तूं स्टेज संभाल, तूं ई कर हाणे। पोइ मोइन अख्तर साहब वरी PTV ते घणो टाइम ॾियणु लॻो। त माना मोइन अख्तर उमर शरीफ खे आणण वारो मोइन अख्तर TV ते या स्टेज ते या फिल्मुनि में त वरी पोइ सुपर डुपर हिट थी वियो। तमामु बहितरीन। सौराब तव्हां माशाल्लाह इंटरनेशनल बि प्रोग्राम कयो था पिया, जी जी माशाल्लाह हाणे गाॾियूं बि अची वियूं आहिनि। गाॾी हिकिड़ी गाॾी आहे, गाॾियूं छा मां मलिक रियाज़ जो पुटु आहियां, गाॾियूं अची वियूं आहिनि भाई। तव्हां वटि बि अलीगुल वटि बि, पर उहे ॾींहं यादि ईंदा आहिनि मोटरसाइकिल ते जंहिं महिल घुमंदा हा साईं, उहे उन मोटरसाइकिल ते असां सां वॾा माना वाक़ियात बि थिया आहिनि, कीअं हिकु बार दिलचस्प वाक़िया बि थिया। मोटरसाइकिल ते हिकु दफ़ो अचो मैं शार फैसल तां अलीगुल हलाईंदो, मां पुठियां वेठो हूंदुमि, पोइ हलंदे हलंदे रक्शे वारे को हीअं कट हयूं छा ईंदो हिली वियो अलीगुल सॼो, त हुनखे चए धक नहीं चलाते आराम सादा गार वार ॾेई करे अॻिते निकिरी वियो। त मूंखे चए ॾिस पोयां अचे त नथो, पोयां अचे नथो, मां चयो अचे थो यार रक्शो कढंदे। अॻिते जी आया त इशारा फैसल ते, हाणे त मुंहिंजी ॻाल्हि सिग्नल एतिरा न आहिनि, पहिरियां सिग्नल हूंदा घणा, काफ़ी हूंदा। सिग्नल जो आयो त सभु गाॾियूं बीहजी वियूं, असांखे बीहणो पियो। रक्शे वारो भरिसां अची बीठो पठाण, हुन चयो हा क्या बोल रहा था मुझे, त अलीगुल चयो भाई यार मैं बोल रहा था आहिस्ता चलाओ ना, थोड़ा अभी गिर जाते तो फिर। हिकदमि माना थधो थी वियो। ॿियो वरी KTN खां पोइ वरी जॾहिं आवाज़ TV ते शुरू में पूरी अलीगुल गाॾी वरिती हुई पहिरीं KTN ते, त KTN जी पार्किंग जेका आहे उहा थोरी हेठि आहे न बेसमेंट में, बिल्कुलु उते लाहींदा हुआसीं जेॾी महिल गाॾी न, त हिकिड़ो झाको ईंदो हो वॾो, उते ॾियारी लॻल हूंदी, को नाली हूंदी या छा, त झाको ईंदो। इफेक्ट्स वरिती आहे मुंहिंजे ख़्याल में अलीगुल पहिरीं। जीअं माना गाॾी वठी आयासीं अंदरि पार्किंग में, जीअं जो उहो झम जो झाको आयो त इंजण किरी पई, इंजण किरी पई, डर गाॾी घसंदी हुई। हुन चयो छा थियो छा थियो, मां चयो अलाए छा थियो, अॻे हो मां वेठो। अच्छा जीअं लाही हुई उते ई इंजण किरी, त माना अचणु वञणु रस्तो ई बंदि थी वियो न। कुदरती उन महिल को मालिक थो अचे चैनल जो, अली काज़ी, मंझंदि जो टाइम हुयो, गाॾी जो आई त गार्ड चयो गाॾी हटाए, मां काॾो हटायो, इंजण किरी पई आहे। अली साहिबु अगरि ॿाहिरि लथो आयो अंदरि छा आहे, असां अलीगढ़ साईं गाॾी वरिती आहे, हे झाको त बंदि करायो, असां इंजण किरी पई आहे। अली साहिबु वॾो खिलियो हुते, चयो गार्ड खे सड़के में छिन खणायो, गाॾी साइड करायो, माण्हुनि जूं गाॾियूं अचनि। इहे वॾा वाक़िया थिया आहिनि। मोटरसाइकिल ते हिकु दफ़ो आवाज़ TV वरी बाद में जॉइन कईसीं असां, इम्तियाज़ मीर जेको ज़ोर ज़ोर सां ॻाल्हाईंदो आहे, जी त तव्हां ॿुधायो छा कयो अथव, तव्हां छिरक भराईंदो आहे सियासतदारनि जो। उहो तक़रीबन 12 महीना फुल सूट में हूंदो आहे, तव्हांखे त ख़बर आहे यार, तव्हांजो गर्मी हुजे सियारो हुजे 3 पीस में हूंदो आहे फुल सूट। हाणे त फुल सूट न बि पाए न पोइ बि लॻंदो आहे फुल सूट पातल अथव, माना स्किन थी वई आहे हुनजी, स्किन अहिड़ी थी वई, स्किन उहा फुल सूट वारी थी वई आहे, एॾो पातो अथव हुन। उनखे मोटरसाइकिल ते राति जो खयो त विच ते, मां पोयां वेठुमि अलीगुल हलाए पियो, शारा फैसल तां आयासीं त भरिसां हिकिड़ी वरी प्राडो गाॾी हुई, लैंड क्रूज़र हुई कुझु, उन मां माना हेठि करे शीशो हुनखे असांखे चए 3 वॾा लाहियो, 3 वॾा लाहियो, तव्हां कॉमेडी में हे वरी एंकर पर्सन, ईअं चई अॻिते हले वियो। असां खिलिया, साईं वॾी महिरबानी कईसीं। पोइ वरी इम्तियाज़ में चयो ॻाल्हि त ॿुधो, असां हुनखे ड्रिग रोड ते लाहींदासीं, पोइ हेॾे हलाईंदासीं जोर। असांखे चयो ॻाल्हि त ॿुधो, मुंहिंजी त माना सियासतदाननि सां मसइला हलनि था, MQM जो दौर बि हुयो हुन महिल, सुभाणे जो चए फायरिंग थिए, मां मरां, तव्हांखे बि लॻी वञनि गोलियूं, अख़बार में ईंदो, सभु माण्हू परेशान थींदा, त हिन त एंकर पर्सन हिन सां दुश्मनी हूंदियूं, साफ़ हूंदियूं, हे ॿई मश्करा कहिड़े चकर में मरी विया। अलीगढ़ हुते मोटरसाइकिल बीहारी, लही करे पैसा कढे, चए भाउ टैक्सी जा पैसा वठि, पाण वञ, असां मोटरसाइकिल ते वेंदासीं। वाक़ई चई बि नथी वञे। बिल्कुलु बिल्कुलु इहो थींदो आहे। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि सौराब, अॻे माना जीअं तव्हां ॿुधायो त
आर्टिस्ट थियण एतिरी सवली ॻाल्हि न हुई, घर में एक्सेप्टेंस न हुई। बिल्कुलु अॼुकल्ह त घर घर में टिकटॉक स्टार पाण चवनि था त ठाहियो, वालदेन, हा। माना इन वक़्त खे कीअं ॾिसो था? हाणे त वालदेन चवनि था पाण। हाणे त मां इहो चवंदो आहियां नौजवाननि खे ख़ासि करे तव्हांखे वॾी सहूलियत मिली वई आहे जो सभिनी तव्हांखे लाइव DSN जी तव्हांखे हथ में आहे, पूरो चैनल तव्हांखे पंहिंजो हथ में आहे। तव्हां टिकटॉक ते लाइव अचो या वीडियो ठाहियो या यूट्यूब ते लाइव अचो, फेसबुक ते या वीडियो ठाहे अपलोड कयो, कहिड़ी सहूलियत थी आहे, पंहिंजो चैनल ई पंहिंजो थी वियो न। जीअं तव्हां ॿुधायो पिया अॻे PTV ते वञणु न ॾींदा। साईं वॾो मसइलो हूंदो हुयो। त हाणे मां हिननि नौजवाननि खे चवंदो तव्हां माना ख़ुशनसीब आहियो जो अहिड़े दौर में तव्हां पैदा थिया आहियो। ऐं असां पंहिंजे पाण खे ख़ुशनसीब सम्झंदा आहियूं जो असां बि हिन दौर में अञा हलूं था। त असां त पुराणा टीवीअ जा ऐं रेडियो जा VCR जे ज़माने जा माण्हू आहियूं न। असां त डिश एंटीना बि वॾी ॻाल्हि हुई हुन इहो वरी बि नओं आहे, मुंहिंजो दड़े जा त न आहियो न। मुंहिंजे दड़े जा त न आहियूं, पर हाणे जेको हालात ॾिसो न चवंदा हुन दौर जो हुजऊं आहे त भलो हुयो। भलो हाणे वारा नौजवान जेके आहिनि, हाणे जनरेशन जेका आहे वॾी ख़ुशनसीब आहे ऐं हिन में वॾी अपॉर्चुनिटीज़ आहिनि। हाणे उन दौर में न हूंदियूं अॻे, हिनजे करे ई पेरेंट्स मना कंदा हुया त हिन दौर में हिन में कुझु न रखियो आहे हिन फील्ड में, ऐं वाक़ई न रखियो कुझु बि हिन फील्ड में। उहो दौरु जेको हुयो फिल्मुनि जा वॾा वॾा अदाकार वीचारा आख़िर में पिनंदे नज़र आया असांखे, या PTV जा जेके सीनियर अदाकार उहे बाद में छा थियो उन्हनि जो, बीमारी में मरी विया वीचारा। हाणे त एॾो ऑनलाइन अर्निंग थिए थी ऐं डॉलर्स में माण्हू पैसा कमाइनि था। अदाकार स्ट्रीम्स अची विया आहिनि। मां उहो ई चवंदो आहियां जेके असांखे सीनियर अदाकार जेके बचा आहिनि न उन्हनि खे केतिरनि खे ई मां चयो त यूट्यूब चैनल खोलियो, कुझु न कुझु पंहिंजा शेयर कयो, वेही तजुर्बात वाक़ियात उन दौर जा। तव्हां छो नथा अचो हिन फील्ड में, हिन दौर सां हलो गॾु गॾु। केतिरनि दोस्तनि खे मां चयो आहे त हिन अचो हिन कम में, ऐं उन्हनि शुरू कयो आहे कमु, ॾाढो सुठो हलेनि थो। बिल्कुलु जीअं हाणे तव्हां ॿुधायो न, जीअं हाणे मिठू या पुराणा इहे आर्टिस्ट आहिनि, केतिरो घणो उन्हनि में टैलेंट हो। बिल्कुलु ठीकु आहे। उन टाइम लिमिटेड स्ट्रीम्स हुया, माना चैनल्स हुया, हिकिड़ो ई चैनल PTV हुयो, उन में जंहिंखे मौक़ो मिलियो स्क्रीन टाइम मिलियो सो मिलियो, सुपर डुपर थी वेंदो साईं। रुगो परख प्रोग्राम जेको हलंदो न, परख, हा, उन में ऑडियंस में जेके माण्हू वेठा हूंदा आहिनि उन्हनि जो बि अगरि शॉट अची वेंदो न कोई, उहो मशहूरु थी वेंदा ॻोठ में। ऐं उन परख प्रोग्राम जी जेका पास मिलण ई वॾो मसइलो हूंदो हुयो, माना मिनिस्टरनि खां चवराईंदा त असांखे इहो कार्ड ॾियो इन्विटेशन, त असां परख में रुगो ऑडियंस में वेहूं वञी, स्टेज ते परफॉर्म करण त अञा वॾी ॻाल्हि हुई। हाणे उहा ऑडियंस वरी लाइव थी वई आहे, ऑनलाइन लाइव थी वई आहे, पर जिते वेठा आहियो ॾिसो वई। हा, हाणे वरी मसइलो इहो आहे न, असां मोबाइल फ़ोन ठाहे ई न आहिनि, इन करे असांखे हुनजे इस्तेमाल जी बि ख़बर न आहे। पोइ माण्हू जिते किथे या लाइव हलाए वेही था रहनि या वीडियो कंहिंजी रिकॉर्ड था कनि। जीअं हाणे गामू वारो जेको इशू थियो उहो ईअं ई थियो। हा, इहा ॾिसो, गामू मदीने पाक में इफ़्तारी हलाए पियो, सुफ़रे ते बीठो, कंहिंखे पाणी ॾिए पियो, कंहिंखे खारको ॾिए पियो, त ॿिया माण्हू हुनजी मोबाइल रिकॉर्ड पिया कनि बीठा, रिकॉर्ड पिया कनि बीठा, ऐं हिन जी नज़र न पई ज़ाहिर आहे, पंहिंजे कम में मसरूफ़ हो। हुननि खे इहो थो चवे पियो त बाबा हाणे आज़ान मिलण वारो आहे, कहिड़े भलारे जेको आहे सो शहर में वेठा आहियो, मस्जिद नबी में वेठा हो, हिते त न छिकियो न मूंखे, कोई सलवार थो छिके, कोई कमीज़ थो छिके, छॾियो छॾियो हुनखे न कयो, खाइण खे न ॾिसो, कुझु दुआ घुरो, क़बूलियत जी घड़ी आहे, हिते दुआऊं क़बूल थींदियूं आहिनि। हुन इहा ॻाल्हि कई अथई, हुनखे इशू ठाहे छॾियो सभिनी माण्हुनि। इहा शइ हाणे इहा क्राइम आहे असल में, कंहिंजी बि चोरी रिकॉर्डिंग करणु। मां हिते ॿुधायां बि सभिनी दोस्तनि खे जेके ॾिसनि था वेठा असांखे, त बाबा कंहिंजी बि चोरी तव्हां रिकॉर्डिंग कंदव, वीडियो ठाहींदव या फ़ोटू कढंदव, इहो ॾोह आहे, साइबर क्राइम जे ज़िमरे में अचे थो इहो। असां दुबई वियासीं बुर्ज ख़लीफ़ा वटि, अलीगुल मला, मां असगर खोसो, उते माण्हू वरी सिंधी मिली विया असांखे, कुझु फ़ोटू कढाइणु, सेल्फी कढणु शुरू थी विया, वीडियो ठाहिणु। त परियां हिकिड़ी अंग्रेज़ाणी हुई, उन ॾिठो चए हे भला छा आहे हिन जो, सभु माण्हू हिन कढनि। त हुन अची असांखां पुछियो, एक्सक्यूज़ मी, हू आर यू? त अलीगुल चयो, असगर खोसो चयो, उस्ताद ॾियोसि मूं बाबा। हाणे मां चयोमांसि वी आर सेलिब्रिटी, सिंधी मीडिया स्टार ऐं सोशल मीडिया स्टार। ओके, ओ माय गॉड, अलाए किथां जी कहिड़े मुल्क जी, बहरहाल हुई अंग्रेज़ाणी। पोइ हुन चयो, कैन आई सेल्फी, कैन आई सेल्फी, मां तव्हां सेल्फी कढाए सघां थी? मां कढायो, अचो ॿ बीहो आहे, हुन सेल्फी कढाई। वरी हुन असांखां पुछियो, कैन आई पब्लिक दिस, माना तव्हांजी तस्वीर जेका मां कढी आहे इहा मां पब्लिक करे सघां थी फेसबुक ते पंहिंजे ते, या वायरल करे सघां थी? त असां हैरान थी वियासीं। इजाज़त वठी बि आहे, कंहिंसां तव्हां फ़ोटू बि कढायो था, हुनखे ॿुधायो त मां साईं फेसबुक ते रखी सघां थो? जे उहो नथो ॾिए इजाज़त, तव्हांखे नाहे रखणी। जेकॾहिं उहो चए थो हा भली रखो, त पोइ भली रखो। जेकॾहिं तव्हां कंहिंजी बि सेल्फी कढी करे ऐं वायरल कई, त इहो बि क्राइम आहे। असां नथा करे सघूं कुझु बि, उन्हनि खे कढनि था, फ़ोटू बि, वीडियो बि ठाहिनि था चोरी वञी, पर ईअं न करणु खपे। इहा हक़ीक़त आहे। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि, मुंहिंजो तव्हांजो त माशाल्लाह तमामु घणो हिन में, मुंहिंजो त ईअं थोरो एक्सपीरियंस आहे, जंहिंजे करे लास्ट ईयर मां फेसबुक लाइव ई छॾे वियो हुअमि।
सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन्हनि शयुनि जे करे त हिकु त मुंहिंजी प्राइवेसी ख़राबु थिए पई, ठीकु आहे। ॿियो कंहिं महिल कुझु दोस्त तव्हां मोहबत कयो था, प्यारु कयो था अखियुनि ते, असां जेको कुझु तव्हांजी मोहबत जे करे आहियूं, पर कंहिं महिल थोरो जॻह ऐं टाइम बि ॾिसे। बिल्कुलु साईं, असां अहिड़ी हालत त तव्हांजो माना फैन सां कंहिं महिल त तव्हां चवंदा हूंदव त यार जेतिरी हे आहे शोहरत इहे न असां अलाह साईं जो शुक्र अदा कंदा आहियूं, पर हुनखे सम्झाईंदा आहियूं, ज़ाहिर हुनखे ख़बर न आहे। हाणे हिकु जाइ ते कराची जी मशहूरु बिरयानी आहे महांगी तरीन, अलीगुल मल्हाए मां हुते बिरयानी पिया खाई वेठा, हिकिड़ो माण्हू आयो हथ धोई करे आयो वापसि ॾिठई छॾे, साईं तव्हां बि बिरयानी था खाओ छा? मां चयां साईं छा सोन खाऊं, हीरा फकियूं, छा कयूं? महांगी तरीन बिरयानी आहे, अलाए केॾी मुश्किलुनि सां असां पैसा गॾु करे अची आया आहियूं, लाइन लॻी पई आहे। अञा मां चयो छा खाऊं, महांगी तरीन बिरयानी त खाऊं त अञा ॿियो छा खाऊं? हक़ीक़त। साईं वॾी ॻाल्हि आहे, तव्हां बि बिरयानी था खाओ, अरे छा खाऊं? वरी जेकॾहिं दाल चांवर खाईंदासीं, साईं तव्हां हेॾा वॾा अदाकार दाल चांवर था खाओ, ठहे थो इहो, अरे भाई छा खाऊं? असां बि इंसान आहियूं यार। या हाणे मिसाल खे असां काॾे कम सां वञूं था, कॾहिं कहिड़े हाल में कॾहिं कहिड़े हाल में, माण्हू वीडियो ठाहिण बीह रहंदा, अब हे ॾिसो था कम हिन जा, या लाइव हलाए बीह रहंदा, या किथे होटल ते मानी था खाऊं वेठा, या फैमिली सां गॾु आहियूं, वीडियो ठाहिण बीह रहंदा। अरे बाबा न कबो आहे, पहिरियां इजाज़त वठी ॿिया सर तव्हां थोरो टाइम आहे, मां तव्हांखे थोरी वीडियो ठाहियां, सिर्फ़ु हुन में ही नालो खणो मुंहिंजो, या असां कंदा आहियूं सभिनी सां वीडियो ठाहींदा आहियूं, कंहिंखे मना न कंदा आहियूं, पोइ हुनखे ॿुधाईंदा बि आहियूं बाबा इहो तरीक़ो न आहे, ईअं न कबो आहे, तूं वीडियो ठाही ठीकु आहे, पर पहिरियां पुछिबो आहे, असां अगरि माइंड न कयो तव्हां सां फ़ोटो कढायां। हा, या तव्हां कंहिं महिल दावत में या कंहिं रेस्टोरेंट ते कंहिं दोस्तनि सां वेठा हो, का कुझु बि ॻाल्हायूं था वेठा, फैमिली सां वेठा आहियो, इहे शयूं वाकई, या कंहिंजे ख़िलाफ़ु था ॻाल्हायूं वेठा, या पाण में दोस्त फिरी ऐं गार गंद बि हलंदी आहे, उहो तव्हां रिकॉर्ड करे ऐं पोइ वायरल करे छॾियो त बाबा हे ॾिसो हिन जा कमु ॾिसो, हे हाणे हीअं ॻाल्हाईंदा अथव पाण में, अड़े यार पर्सनल लाइफ बि आहे कंहिंजी, इहा हक़ीक़त आहे। इहो असां पंहिंजे सिंधी माण्हुनि खे अञा इहो सम्झण जे लाइ टाइम लॻंदो घणो, पर हाणे त साईं मां ॾिसंदो आहियां टिकटॉक लाइव बि को शुरू थी वियो आहे, हुन ते अलाए छा छा हले थो पियो बसि। हा, मां विच में कुझु टिकटॉक लाइव ते माना आहे मुंहिंजी रीच थोरी घणी, त उन ते मां ॾिसां पियो, हाणे मां हिकु ॿ वीडियोज़ पब्लिक कयूं अथमि, ठीकु आहे, त हुन फीमेल्स कम जी ऑलरेडी इजाज़त वरितलु हूंदी आहे, त छा मां इहा पब्लिश करे सघां थो? हुन जो हा तव्हां कयो, को मसइलो न आहे, बिल्कुलु। त इहा बिल्कुलु तव्हां बहितरीनु ॻाल्हि कई। ॿियो हाणे इहो ॿुधायो त अॼुकल्ह कहिड़ा प्रोग्राम तव्हांजा प्रोजेक्ट्स हलनि था पिया? अॼुकल्ह फ़िलहालु धरती टीवी ते कमु कयूं पिया, कॉमेडी जंक्शन हले पियो, टिपिकल टॉक 2 हले पियो, सो उन खां अलावा वरी पंहिंजा जेके चैनल आहिनि, सौराब सुमरो यूट्यूब चैनल आहे या फेसबुक पेज आहे, उनजे लाइ बि स्किट्स वग़ैरह ठाहियूं था कॉमेडी। बाक़ी अपकमिंग में मां बि सोचियो आहे त सिंधी में पॉडकास्ट शुरू कयां, असां वटि जेके बि पॉडकास्ट आहिनि तक़रीबन उर्दू में आहिनि, सिंधी में असां वटि आहिनि बि त घटि आहिनि, या जीअं तव्हां शुरू कयो आहे, या हिकु ॿ ॿिया बि आहिनि, त सिंधी में हिकिड़ो पॉडकास्ट हुजे जंहिंमें माण्हू वेही करे अंदरि जूं ॻाल्हियूं करे वेही ऐं खुली करे ॻाल्हाए वेही नॉर्मली, का माना फॉर्मेलिटी न हुजे अहिड़ी कुझु बि, त उहो बि मां शुरू करणु वारो अपकमिंग में मां। सही, ऐं मां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां 2020 में मुंहिंजो जेको सोशल मीडिया ते आयुमि, उन खां पोइ मीडिया इंडस्ट्री सां जेको मुंहिंजो दरवाज़ो जंहिं शख़्स खोलियो उहो आहे सौराब सुमरो साहिबु। मुंहिंजी शुरूआति हिन कराई, सपोर्ट हिन कयो, मां हिन खे ऑन कैमरा ऐं ऑफ कैमरा उस्ताद छॾींदो आहियांसि पंहिंजो। मां वरी हिनखे चवंदो आहियां मां वेल्डिंग जो कमु सेखारियो आहे, ऑलरेडी माशाल्लाह पढ़ियल लिखियल माण्हू ऐं US में रहे पियो, तव्हांजे लाइ त आसानी हुई वधीक। बिल्कुलु। ऐं ॿी ॻाल्हि ॿुधायां, हे कुझु ॾींहं अॻु में जॾहिं साईं जन आया, असां स्टूडियो मां केक बि उस्ताद खां कटरायो स्टूडियो जो, ऐं प्लस में हिननि हिकिड़ी प्यारी ॻाल्हि उन ॾींहुं मूंखे कई त यार ॾिस, हे जेको आहे न हिस्ट्री जो हिसो असां ठाहींदासीं, हे पॉडकास्ट जेके कंदासीं, छो त ॿियनि लैंग्वेजिस में करनि था, पाण सिंधी में कंदासीं त ईंदड़ नस्लियूं आहिनि त उहे ॾिसंदा, या पाण बि सुभाणे पोड़ा झूना थींदासीं त चवंदासीं अहिड़े कहिड़ा कम हुजूं बि अलाए न हुजूं, त हे जेका तव्हां पॉडकास्ट कयो था, इहा ॻाल्हि ॿोल जेका थिए थी न, ईंदड़ नस्लुनि जे लाइ हिकिड़ी मशाल राह हूंदी, बिल्कुलु, उहे हिन मां कुझु ज़रूरु न कोई न कोई लाभ हासिलु कंदा असांजी ॻाल्हियुनि मां, त यार अच्छा अॻे दौर में ईअं थींदो हुयो, माना जंहिं दौर में असां हाणे वेठा आहियूं, जीअं करंट प्रेज़ेंट डे में जेके हाणे जी ॻाल्हियूं था कयूं, सही, त चवंदा इहो दौर हूंदो हुओ, माना 40-50 साल अॻु में ईअं हूंदो हुयो, जीअं हाणे पाण ब्लैक एंड वाइट ॾिसंदा, ब्लैक एंड वाइट पुराणियूं फिल्मूं ॾिसूं था या कमर्शियल ॾिसूं था, त पुराणे दौर ईअं हूंदा हुआ। या हो यादि अथव त उहो जेको टीवी वारो स्क्रीन तव्हां ज़िक्र कयो पिया, गाॾी में वेठा आहिनि त उहो कीअं ठाहींदा? हा, अॻे दौर में न हूंदी हेॾा सहूलियत क्रोमा जी या अहिड़ी, हाणे त पूरी फिल्मूं ई हिकिड़े कमरे में था वेही ठाहिनि हॉलीवुड वारा बि,
बिल्कुलु पुराणी फिल्मूं जेके तव्हां ॾिसंदव राज कपूर वारियूं दिलीप कुमार जूं त उन दौर में छा कंदा हुआ हाणे गाॾी जो सीन आहे गाॾी में ॻाल्हाईंदा था वञनि त उहो कीअं बैकग्राउंड ॾेखारनि पोइ हू पहिरियां हुन कैमरा सां सॼो रस्तो रिकॉर्ड करे ईंदा हुआ उहो रिकॉर्ड करे अची वरी परदो लॻल हूंदो हुओ पोयां उहो प्रोजेक्टर ते हलाईंदा हुआ गाॾी अॻियां बीहारे पोइ 5-6 ॼणा माण्हू गाॾी खे उॾाईंदा हुआ बीहे ते लॻे त गाॾी हले थी सही इहा हूंदी हालत हाणे बि तव्हां ॾिठो हूंदो न ओम शांति ओम फिल्म में 70s जो दौरु ॾेखारियो उहो अथऊं ॾेखारियो अथऊं। हुन में ॾेखारियो अथऊं कीअं हेॾा पखो हलाए करे हलाए थो हवा थो ॾे हूंदो हलाए वरी हुन प्रोजेक्टर थो हलाए जीअं लॻे थो गाॾी में वेठा हालांकि हिकु जॻह ते बीठी हूंदी आहे गाॾी त इहो 60s जे दौर में 70s दौर में एॾी टेक्नोलॉजी न हूंदी हुई त हाणे वरी असां जेके सम्झूं था न त जदीद टेक्नोलॉजी आहे आर्टिफिशियल इंटेलिजेंस अची वई आहे जो त असांजे लाइ नई शइ आहे न पर ईंदड़ 40-50 सालनि खां पोइ असां मां कोई बि न हूंदो त 100 या 70-80 सालनि खां पोइ नई नस्ल जेका ईंदी त उहे चवंदा अच्छा हिननि लाइ इहा वॾी ॻाल्हि हुई माना आर्टिफिशियल इंटेलिजेंस ऐं ईअं कैमरा रखी करे वेहंदा हुआ छो जो हाणे त असांजे ई दौर में होलोग्राम टेक्नोलॉजी अची वई आहे अची वई आहे ॾिसो माना तव्हां अमेरिका वेठा हूंदव मां हिते कराची में वेठो हूंदुमि पर ॾिसण वारे ईअं लॻंदो भई गॾु वेठा आहियूं ॿई गॾु वेठा आहियूं सिर्फ़ु सोफ़ो ख़ाली रखी वेही रहो त तव्हां होलोग्राम टेक्नोलॉजी अची वेंदी ऑडियो बि ईंदो वीडियो बि ईंदी बिल्कुलु जीअं असां चवंदा हुआसीं अॻे दौर में ब्लैक एंड वाइट टीवी हूंदी एंटीना फेराईंदा हुआसीं वञी मच्छर हूंदा झिर हलंदी बिल्कुलु ऐं चैनल फेराईंदा हुआसीं टक 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 मां वरी 10-12 चैनल हूंदा हुआ न हुन में चैनल हूंदो आहे असां PTV सही परेशान थी वेंदुमि त ॿिया ॿियनि ते छो नथो हले ॿियनि ते कुझु छो नथो हले ॿियनि ते झिर छो थी अचे त हाणे त वरी जदीद दौरु थी वियो आहे हेॾो उन ॾींहुं हाणे मुंहिंजो जीअं पुटु आहे माशाल्लाह शायान तव्हां मिलियो आहे 10-15 साल जी उमिरि आहे त पुराणे असां स्टेट ड्रामा जूं VHS कैसेटियूं मुंहिंजूं पयूं पुराणे सामान में उहो जो मां कॾहिं छंड फूक कंदे मां चयो अरे इहे मुंहिंजो पुराणो ड्रामो आहे त उहो कैसेट खे ॾिसी हैरान थी वियो चई पप्पा हीअ छा आहे हीअ छा आहे मां चयो छा आहे VCR जी कैसेट आहे बाबा हिन ते वॾा झेड़ा थींदा हक़ीक़त आहे किराए ते मिलंदियूं विसारियूं किराए ते मिलंदियूं वीडियो सेंटर हूंदा हुया किरायो वैल्यू हूंदी उन जी सेंटर वारी हूंदो ऐं माना आस्ते करे हलाईंदा आवाज़ हुन दौर में पाबंदी हूंदी इंडिया जी फिल्म अर्ली 90s में ज़िया जे दौर में जॾहिं जंग वंग लॻी ऐं इहो सॼो त आस्ते करे VCR जो आवाज़ु फिल्म ॾिसंदा हुआसीं वेही ऐं इन जे करे मुंहिंजियूं अखियूं बि ख़राबु थी पियूं जो मां टीवीअ खे वेझो वेही ॾिसंदो हुउमि पोइ अखियूं ईअं कंदो हुउमि मां अखियुनि जी बीमारी थी वई सो पोइ ॿुधायोमांव VCR जी कैसेट आई आहे गूगल कर मां चयो वरी गूगल ते ॾिठे यूट्यूब ते चयो अच्छा वीडियो कैसेट रिकॉर्डर मां चयो मां इहा विझंदा हुआसीं ईअं हलंदी पोइ फिल्मूं ॾिसंदा हुआसीं हाणे त साईं हेतिरे हिन मेमोरी कार्ड में बल्कि इंटरनेट ते हज़ारे फिल्मूं पयूं बिल्कुलु एॾो दौरु अची वियो आहे सौरभ हिकिड़ो ॿियो सुवालु काफ़ी अरसे खां मुंहिंजे जॾहिं बि मां उहा वीडियो ॾिसंदो आहियां न मुंहिंजी मोबाइल में फेवरेट थियल पई आहे उहा वीडियो ठीकु आहे तव्हांजी ऐं अली गुल जी आई थिंक हिन जी आहे जेको तव्हां 1 to 1 प्रोग्राम कंदा हो डॉक्टर थी आयो आहे टिपिकल टाक में हा हा गोसलू डॉक्टर थियो हो चवंदो आहे सीटी स्कैन मां चयो सीटी स्क्रिप्ट कीअं भला ज़हन में कीअं ईंदो आहे इहा आइडिया स्क्रिप्ट तक़रीबन मां लिखंदो आहियां ॿियो असां स्क्रिप्ट रस्ते में डिस्कस बि कंदा वेंदा आहियूं अच्छा कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो हुयो जो कैरेक्टर हिकिड़ो सोचे ईंदा हुआसीं जॾहिं अलीगुल गेटअप करे वेहंदो त उहो कैरेक्टर ॿियो थी वेंदो अच्छा ईअं KTN ते असां इवनिंग कलर्स प्रोग्राम कंदा हुआसीं लाइव हूंदो उहो बि उन में मां हुनखे चयो त मां तूं जेको आहे सो मंगलहार फ़क़ीर जो कैरेक्टर कर जेके शरनाए वॼाईंदा आहिनि हाणे हुते ऑफिस विया त शरनाए हुते हुई कोन हे त पटको ॿधी आयो उते पई हुई बीन जेका जोगी वॼाईंदा आहिनि चए हीअ बीन पई अथव हुते को जोगियाणी ड्रामो हलियो हुयो हुनजा प्राप्स पिया न स्टोर में उतां बीन खणी आयो अमरा चवंदा बीन पई अथव शरनाए त कोन्हे मां चवंदा ठीकु आहे बसि पोइ जोगी थी वञे त हुते वेठे वेठे कैरेक्टर चेंज थी वियो सवाल मुंहिंजा हूंदा उहो जवाबु अली गुल ॾींदो वेंदो हुयो इहो गोसलू डॉक्टर वारो कयो जेको कैरेक्टर उन में सवाल मां लिखिया हुआ सभु इहे छो जो जेको तव्हां ॾिसंदा न अक्सर लेबॉरेटरी ते या हॉस्पिटल या प्राइवेट मेडिकल सेंटर ॿाहिरां लिखियलु हूंदो आहे एक्सरे CT स्कैनिंग हे उहो सभु दूर छाई उहे मां लिखी छॾिया हुअमि सभु मां चयो हाणे तूं डॉक्टर आहे पर तूं MBBS न कई आहे तूं हिकिड़े मेडिकल स्टोर ते छोटू आहीं सही दवाउनि जा नाला तोखे ख़बर पइजी विया आहिनि ईअं कंपाउंडर बि न हुए माना जेके डिस्पेंसर उहो बि न हुए इहो स्क्रिप्ट असां डिस्कस कयोसीं उन में मां पुछां थो असांजी CT स्कैनिंग छा हूंदी CT वॼाए ॾेखारे थो इहा थी CT स्कैनिंग तूं न वॼाए सघंदे पुट मां डॉक्टर आहियां इहो डायलॉग जेको अथव न हिन ते त सनम मारी टिकटॉक बि ठाहियो तूं न वॼाए सघंदे या वरी जेको गवैयो थियो हुयो जेको पुछां थो मां साईं गवैयनि जा मुख़्तलिफ़ ख़ानदान हूंदा आहिनि न शाम 84 ख़ानदान आहे पटियाला घराणो आहे तव्हांजो कहिड़ो घराणो तालुक आहे उहो चवंदा साईं असांजो पटियल वात पिटियल ख़ानदान आहे असांजो माना कोह जो पिटियल ऐं असां उस्तादनि जा पिटियल ऐं हेॾे ठंग 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 कीअं वॼायूं
कंहिंजे पीउ कथा कंदा ईअं वॼाए सघे हिन जी बि टिकटाक इलाही ठाही हरीश सूमरो अक्सा या सनम मारवी इन्हनि सभिनी ते ऑडियो ते टिकटाक ठाही हुयूं। सो टिपिकल टाक असांजो सुपर डुपर हिट प्रोग्राम आहे। हुनजा कैरेक्टर असांजा ईअं हिट थी विया। घोसड़ू मास्तर वारो हिट थी वियो तमामु घणो, या अञा ताईं बि इहो जेको व्यवसाय व्याजी आहे व्याजी वारो आहे, अञा ताईं बि जॾहिं बि कोई अहिड़ो मसइलो थींदो आहे न, जीअं हाणे इमरान ख़ान खटियो हुयो इलेक्शन गुज़रियल में, त हुन में जेको हेलीकॉप्टर माण्हू भरे भरे खणी पिया अचनि, त माण्हुनि वरी फ़ोटू ठाहिया, सभु पैसे जो मस्ती आहे, सही पैसे ते ख़रीद कनि पिया जेको। या हाणे बि इवन काई बि अहिड़ी शइ थींदी आहे, कोई माण्हू काई वॾी शइ वठंदो आहे त हेठां लिखी छॾींदा आहिनि सभु पैसे जो मस्ती आहे, तो वटि छा आहे सुञातड़। हा, इहो मशहूरु डायलॉग आहे। कंहिं दौर में तव्हां ॾिठो जॾहिं VCR जो दौरु हूंदो हुओ या इंडिया जी फिल्मुनि जो असां वटि वधीक दौरु हूंदो हुयो, त उन्हनि जा डायलॉग मशहूरु थींदा हुआ। गब्बर जा डायलॉग जीअं अञा ताईं मशहूरु आहिनि, कितने आदमी थे, या गब्बर को सिर्फ सेतु में सिर्फ एक आदमी बचा सकता है, सिर्फ गब्बर, जब रात को बच्चा सोता है तो माँ कहती है बेटा सो जा, तेरा क्या होगा कालिया, इहे डायलॉग हूंदा। हक़ीक़त हाणे सिंधी में असां जॾहिं इहो शुरू कईसीं टिपिकल टाक टाइप, त उहे डायलॉग आम जाम थी विया। अञा ताईं बि अली गामो खे ॾिसी करे माण्हू चवंदा आहिनि अली ॾे ओ मुंहिंजा अलाए अची वियो, या मूंखे ॾिसी चवंदा साईं तव्हांजे घर जी भित साईं घर जी भित भित सां मिलियल आहे। इहे ई माना हाणे वायरल थी वियूं शयूं घणियूं। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि थोरा, मां हैरान उन टाइम थी वियुमि जॾहिं मुंहिंजी तव्हां सां दुबई में मुलाक़ात थी, गाॾी में वेठासीं ऐं तव्हां मुंहिंजी आवाज़ में कढियो त इहो भला कीअं तव्हां में चकमक लॻल आहे या कीअं? असां में टेपिंग सिस्टम जेको आहे न मुंहिंजो उहो मेमोरी कार्ड वॾो लॻल आहे। अच्छा, मां जल्दी कैच करे वठंदो आहियां उन जूं शयूं, ॻाल्हाइण जो स्टाइल हटके हूंदो आहे जंहिंजो, या हलण जो स्टाइल, घुमण फिरण जो स्टाइल, हूअं बि पैरोडी या मिमिक्री उनजी थींदी आहे जंहिंजो कुझु चेंज हूंदो आहे, माना आम रवाजी खां हटी करे उनजो आवाज़ु हूंदो आहे, ॻाल्हाइण ॿोलाइण हूंदो आहे, त उनजी पैरोडी थींदी आहे, उनजी मिमिक्री। उहा गाॾी में वेठा हुआसीं त चयो हैदर कादरीअ चयो न, दादा हाणे ज़फ़र भुट्टो ॻाल्हाए, ॿुध ॿुध ॿुध, हा ॿुध ॿुध ॿुध, अदा भाउ मुंहिंजा ॻाल्हि ॿुध, भाउ शेयर कंदा हलो भाउ, शेयरिंग में मज़ो आहे, शेयर खां छा ज़िंदगी अधूरी आहे, ॿुध 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 ॿुध। सो इहो नजफ़ बि वॾो खिलंदो आहे हिन ते, नजफ़ अली सिंगर ॾाढो बिल्कुलु साईं, सभु गॾु हुयासीं हुन महिल। उहा शाम बि तमामु बहितरीनु हुई। थोरा ॻाल्हियूं त घणे पियूं आहिनि, चवंदा न टाइम थोरो आहे, मुक़ाबिलो घणो आहे। हाणे बि टाइम घणो ई थी वियो आहे, बिल्कुलु कलाक त थी वियो। मां हिकिड़ो आख़िर मूंखे ज़हन में सुवालु आयो त मीडिया जी जेका माना परफॉर्मेंस हूंदी आहे न, उहो सोसाइटी ते वॾो इम्पैक्ट विझंदी आहे। ठीकु आहे, जीअं तव्हां ॿुधायो त काफ़ी अर्सो पहिरियों चैनल्स आया, 1 2 3 4 5, हाणे त काफ़ी सारा वेब चैनल्स बि अची विया। ठीकु आहे, सिंधी लैंग्वेज में काफ़ी मवादु अचे थो, कॉन्टेंट ठहे थो पियो, पर ख़ासि करे उन TV चैनल्स जेके आहिनि उन्हनि ते प्रोग्राम्स अहिड़ा ठहिया आहिनि या थींदा, उन्हनि छो न असांजी सोसाइटी ते इम्पैक्ट विधो। ॾिसो असांजी हिन वक़्तु सिंध में छा हालति लॻी पई आहे। सोसाइटी ते इम्पैक्ट इहो पियो न साईं। असां जीअं हाणे हैदर कादरी ऐं दोस्तनि कुझु ॾींहं अॻु हिकिड़े चैनल जे थ्रू ई न्यू टैलेंट हंट प्रोग्राम कयो हिकिड़ो, त नवां अदाकार खणी अचो, त हुते हुन खां पुछण पिया अदाकारी करे ॾेखारियो, त उहा अदाकारी उहा पिया कनि, हेॾे हेॾे नवीं ते वॾेरा गोलियूं हणंदो मां गोलियूं। त हैदर कादरी हुनखे चयो भाउ इहा अदाकारी न थींदी आहे, तव्हांजो ॾोह न आहे, असां तव्हांखे ड्रामा ई अहिड़ा ॾेखारिया त अदाकारी हीअं थींदी आहे। त सोसाइटी ते इम्पैक्ट इहो पियो आहे जो मां तव्हांखे ॿुधायां हिकु दफ़ो, त हिकिड़ो असांजो दोस्त शहीद जान मोहम्मद महर मूंखे ॿुधायो उहो किसो, त हिकिड़ो छोकिरो अलिफ कचे ॾे वञी धाड़ियलनि वटि निकितो त मूंखे धाड़ियल थियणो आहे, धाड़ियल परेशान थी विया, त भाई हेॾे छा असां इंस्टीट्यूट खोलियो आहे छा, ट्रेनिंग सेंटर आहे, तूं धाड़ियल थियणु आयो आहे केरु, चई मां सर्विस स्टेशन ते कमु कंदो आहियां शहर में, ऐं केॾे कचे में निकिरी आहियां, मूंखे धाड़ियल थियणो आहे, मूंखे धाड़ियल, छो, चई मां फिल्म ॾिठी आहे, ड्रामा ॾिठा आहिनि चैनलनि ते, इन करे मूंखे धाड़ियल थियणो आहे। माना असां धाड़ियल खे हीरो करे पेश कयोसीं, त सोसाइटी ते ॿारनि ते इम्पैक्ट इहो पियो, उहो चवणु धाड़ियल थींदासीं असां। मंज़ूर कोहिर ॾाढो सुठो राइटर आहे शॉर्ट स्टोरीज़ जो, उनजो हिकिड़ो ड्रामो हलंदो हुयो, उन अध में ड्रामो लिखणु बंदि करे छॾियो, सिर्फ़ु हिनजे करे जो हुनजे पोटे हुनखे चयो त हिन ईद ते मूंखे ब्लैक कपिड़ा वठी ॾे, चई छो, चई हिकिड़ो ड्रामो तव्हांजो जेको हले थो न उनजो ई लिखियलु ड्रामो, उन में तव्हांजो जेको धाड़ियल आहे उनखे ब्लैक कपिड़ा पातल आहिनि, ब्लैक पटको पातल आहे, मां बि उहो ई वटि पाईंदुमि। त हुन उन महिल चैनल ते फ़ोन करे चयो मां लिखणु बंदि करे छॾियो, मां न लिखंदुमि इहो ड्रामो, मुंहिंजे घर में जॾहिं इहा हालत आहे, सिंध में ॿियनि घर में छा हालत हूंदी। इहो इम्पैक्ट पियो। ॿियो असां ॾेखारियूंसीं इहे शयूं न, असां जेकॾहिं शुरू खां वठी हिकिड़ो लेवल रखूं आहे, मयार रखूं आहे, जीअं
PTV में अॻे जो नाटक मयार हो, अञा ताईं उहो ई मयार आहे हाणे उहे छो न ओड़ा अचनि था पिया, जानू जर्मन थी वियो, इहो क्लासिकल शइ क्लासिकल हाणे बि ॾिस त मज़ो महिनत ॾींदियूं आहिनि। थींदी हुई, हाणे महिनत नथी थिए, हाणे घण थी वई आहे, घणी क्वांटिटी ते ज़ोर आहे, क्वालिटी ते ज़ोर न आहे। अच्छा चवनि था क्वांटिटी घणी हुजे बसि, चैनल जो पेट भरणो आहे, पोइ जेको अचे थो बसि हले थो उहो, इहो नथा सोचनि त इन सां इहो परसेप्शन कहिड़ो ग़लति वेंदो, दुनिया लेवल ते ॻाल्हि वेंदी त असां सिंधी माना ॼाणे समी बलोच साहिबु ॾाढो सुठो प्रोड्यूसर बि आहे, शाइर बि आहे सम्झो वॾो, उनखां कंहिं पुछियो त साईं अॼुकल्ह ईअं हले थो न साईं, उहो ई ॾेखारियूं था असां, त हुननि चयो बाबा गंद खे तव्हां दफ़न कंदव उनखे या ट्रे में सजाए करे महिमान जे साम्हूं पेश कंदव गंद किचिरे खे, त गंद किचिरो आहे, असां वटि इहे मसइला आहिनि ऐं हर जॻह ते आहिनि, हर मुल्क में थींदा आहिनि क्राइम, उहे सभु सुठा बि माण्हू हूंदा आहिनि, भला बि बुरा माण्हू बि हूंदा आहिनि। तव्हां मीडिया जे ज़रिए तव्हां ऊणायूं छो था ॾेखारियो, सुठायूं ॾेखारियो न। हक़ीक़त असां वटि सिंध में सिंध जा वॾा अमर किरदार रहिया आहिनि वॾा, बेशक असांजा सिंधी शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो सिंधी हुयो न, उनजा केॾा अहसान आहिनि पाकिस्तान ते, शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो बि सिंधियाणी हुई, तव्हां उहे किरदार ॾेखारियो जेके असांजा, मिसाल ॻाल्हि को ॻोठ मां ई छोकिरो अचे थो, कराची में अची महिनत करे थो, पढ़े थो, लिखे थो, पोइ CSS थो करे, पोइ वॾो ऑफिसर थी थो वञे, SSP थी थो वञे, DC थी थो वञे, सेक्रेटरी लेवल ताईं पहुचे थो, इहो इम्पैक्ट इन्हनि किरदारनि ते माना हा छो नथा कमु पोइ करनि, इन ते कमु थिए थो पर थोरो थो थिए, उनखे ॾिसण वारा बि थोरा आहिनि माण्हू, इन जे करे असां वटि हिकु त तालीम जी घटिताई आहे वॾी, तालीम खां परे रखियो वियो आहे, पोइ माण्हू उहो जेको ॾिसंदा न उहे अपनाइनि था, उहे थियण जी कोशिशि था कनि। असांजा माण्हू अञा त इहो न सम्झी सघिया आहिनि त हे ड्रामो आहे, ड्रामो इहे फिल्म आहे न, फिल्म करे ॾिसो, हक़ीक़त न आहे, हू वरी इहो हक़ीक़त सम्झी उहो पाण अपनाइनि था उहा शइ, पोइ इन जे करे मुआशिरे में बिगाड़ पैदा थिए थो, बिल्कुलु ख़ासि करे ॿोलीअ में बिगाड़ पैदा थियो आहे चैनलनि जे करे, सिंधी चैनल जे करे। हाणे उन ॾींहुं बि हिकिड़ी होस्ट वेठी सिंधी चैनल ते, थोरी सी ब्रेक वठूं था, मां हुनखे उते ई चयुमि ब्रेक में जंहिं महिल वियासीं पोइ चयोमांसि थोरी सी ब्रेक न थींदो आहे, इहो उर्दू में थींदो आहे, लेते छोटी सी ब्रेक, या चवनि था असां वटि नई आवाज़ बि आहे, ॾाढी आवाज़ तव्हांजी सुठी आहे, आवाज़ु सुठो सिंधीअ में थींदो, आवाज़ु सुठो आहे, चैनलनि ते बि इहा ॿोली ॻाल्हाइनि पिया त आम माण्हू जेको नओं नसल उहो बि ईअं ई पियो ॻाल्हाए, पोइ इहा सिंधी ॿोली में बिगाड़ बि पैदा थी वियो घणो, या त सिंधी साईं उर्दू ॻाल्हायो, या सिंधी ॻाल्हायो त सही ॻाल्हायो, सो मां कॾहिं बि ॿोलीअ ते कंप्रोमाइज़ न कंदो आहियां कंहिंसां बि, चवंदो यार सिंधी तव्हां मीडिया ते अची थी, इहा शइ तारीख़ जो हिसो थी वेंदी, सुभाणे ईंदड़ नसल बि त ईअं ई ॻाल्हाईंदी जीअं तव्हां था ॻाल्हायो, चवंदा भाउ हो हेॾा अकाबर हुया टीवीअ ते ईंदा हुआ, घटि हुया छा, उहे त ईअं ॻाल्हाईंदा हुया, असां बि ईअं था ॻाल्हायूं, हक़ीक़त पोइ ईअं आस्ते आस्ते ॿोली ख़तमु थींदी वेंदी आहे। तमामु बहितरीनु। हाणे वक़्त खे ॾिसंदे साईं आख़िर में तव्हां खां लास्ट मैसेज तव्हां असांजे व्यूअर्स जे लाइ। लास्ट मैसेज इहो ई, हाणे त गुफ़्तगू में घणा मैसेज ॾेई चुका आहियूं, पर लास्ट मैसेज इहो ई ॾींदुमि, अदा शेयर कंदा हलो भाउ मुंहिंजा, शेयर कंदा हलो, शेयर खां ज़िंदगी अधूरी आहे, ऐं हिन सोशल मीडिया जो ख़ासि करे जेको आहे उहो पॉज़िटिव इस्तेमालु कयो, मस्बत इस्तेमालु कयो, हिन सोशल मीडिया जे ज़रिए तव्हां लखें करोड़ रुपया कमाए सघो था ऐं दुनिया में ज़लील ख़्वार बि थी सघो था, इन जे करे हाणे तव्हांजे हथ में आहे सभु कुझु, तव्हां हिन खे कहिड़े तरीक़े सां इस्तेमालु था कयो। वॾी महिरबानी, थैंक यू सो मच सोराब सुमरो साहिबु, ऐं तव्हां सभिनी दोस्तनि जी बि वॾी महिरबानी, जिथे हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, अलाह हाफ़िज़।